अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग जो तमाम व्यूअर्स के कीअं हो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि तबियतूं कीअं आहिनि छा थी रहियो आहे अॼुकल्ह ज़िंदगी में छा कुझु आहे जेको अञा पेंडिंग में आहे ऐं जेको करणु ॾाढो लाज़मी आहे ऐं कहिड़ियूं उहे शयूं आहिनि जेके असां हरूभरू करे रहिया आहियूं कॾहिं कॾहिं ज़िंदगी में ईअं बि थींदो आहे त जेके शयूं असांखे न बि खपंदियूं आहिनि पर छो त उहे ट्रेंडिंग लिस्ट में हूंदियूं आहिनि त असांजो करणु जेको आहे उहो लाज़िम हूंदो आहे। सो इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके थी रहियूं आहिनि मुआशिरे में ऐं जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां जंहिंसां गॾु मुआशिरे में हली रहिया आहियूं ऐं उहे तमामु शयूं जेके काफ़ी हद ताईं सुठियूं बि थी रहियूं आहिनि ऐं काफ़ी हद ताईं उहे थी रहियूं आहिनि जंहिंजो एक्चुअली जेको मक़सदु हुजणु खपे उहो मक़सदु निकिरी कोन रहियो आहे। असां पंहिंजी ज़िंदगी खे हिकु फ़्लो वांगुरु सिर्फ़ु जी रहिया आहियूं। असां पंहिंजी ज़िंदगी में सिर्फ़ु उहो करे रहिया आहियूं जेको फ़्लो हली रहियो आहे सिर्फ़ु उन सां गॾु हली रहिया आहियूं। अच्छा जी असां जॾहिं पंहिंजी ॻाल्हि कयूं था त उते ॿ टे शयूं जेके मूंखे नज़र अचनि थियूं कल्ह वारो जेको पाकिस्तानी मैच आहे पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया जे विच में जेको थियो आहे उहो मूंखे नज़र अचे थो ज़बरदस्त क़िस्म जो जेको मैच आहे उहो असांखे नज़र आयो। त सुबुह कल्ह खां ई मुंहिंजे ख़्याल में हिन जी जेका ख़ुशी आहे उहा लहर असां सभिनी जे दिलनि में आहे। हिन जी जेका ख़ुशी आहे असां सभिनी खे ख़बर आहे त केतिरो असां पाकिस्तानी क्रिकेट सां केतिरो असां जुड़ियल आहियूं। पर जेका परफॉर्मेंस कल्ह ॾिठी ॾाढी ज़बरदस्त तरीक़े जी परफॉर्मेंस हुई ऐं घणा न रन्स ठाहिणु ॾिना ऐं विदाउट एनी सिंगल आउट उन्हनि पंहिंजी गेम जीती आहे। सो हिकु ॾाढी ज़बरदस्त शइ आहे जेका कल्ह जे ॾींहं में थी आहे ऐं उमेदु इहा आहे जॾहिं असां वॾनि मैचिस जी ॻाल्हि कंदा आहियूं हूअं त हर रांदि वॾी हूंदी आहे पर जॾहिं असां ग्लोबल मैचिस जी ॻाल्हि कंदा आहियूं कुझु वॾनि जी ॻाल्हि कंदा आहियूं काश त उहा परफॉर्मेंस असांखे उन में बि नज़र अचे इन ई तरीक़े जी जीत असांखे नज़र अचे त छा ई थी वञे। पर जी हुजे न हुजे 92 जी जेके ॻाल्हियूं आहिनि असां उहे ॻाल्हाए ई उहे चई ई पंहिंजे पाण खे ख़ुशि करे छॾंदा आहियूं त जी उन में बि किथे न किथे कान का बहितरी हूंदी त असां कॾहिं त को अहिड़ो तारीख़ में ॾींहुं आयो हो जंहिंमें असां एॾी वॾी तारीख़ जेका फतह आहे उहा असांखे मिली हुई। अच्छा जी अॻियां वधंदे हीअ त कुझु क्रिकेट जूं ॻाल्हियूं आहिनि जेके क्रिकेट जे जेके शौक़ीन आहिनि उन्हनि जे लाइ अॼु मूं शामिलु कयूं आहिनि। गॾोगॾु हिकु ॿी ॾाढी ज़बरदस्त शइ जेका मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करण वारी आहियां थी सघे थो तव्हां बि किथे न किथे इहा न्यूज़ पढ़ी हुजे बिकॉज़ हीअ ओवरऑल ॻाल्हि जेका आहे उहा हिन वक़्तु हली रही आहे। तव्हां ई मां बख़ूबी सुञाणूं था त उर्दू असां सभिनी जी नेशनल लैंग्वेज आहे। असां सभिनी खे पाकिस्तान में जेतिरियूं बि ॿोलियूं आहिनि ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि ॾाढियूं प्यारियूं आहिनि। असांजी ॿोली त हूअं ई मिठी आहे पर हूअं बि पाकिस्तान में जेके ॿोलियूं ॻाल्हाए वञनि थियूं ॾाढो ख़ूबसूरत ॿोलियूं आहिनि। पर जॾहिं ॻाल्हि कजे थी नेशनल लैंग्वेज जी त जी यूनाइटेड नेशंस हाणे पंहिंजी जेका लैंग्वेज जी जेका लिस्ट आहे जेका हुनजी डॉक्यूमेंटेशन जंहिं लिस्ट में ईंदी आहे 4 ॿियूं लैंग्वेजिस शामिलु कयूं आहिनि जंहिंमें हिकु उर्दू आहे। जी हा सो हाणे असांखे UN जी जेके बि शयूं असांखे मिलंदियूं पढ़ण जे लाइ उहो ज़रूरी न आहे त असांखे अंग्रेज़ी में ई पढ़णियूं पवनि बिकॉज़ ॿियूं लैंग्वेजिस शायदि असांखे उन तरीक़े सां सम्झ में न पियूं अचनि। सो हाणे जेको कुझु असांखे साम्हूं नज़र ईंदो थ्रू UN उहो उर्दू जी लैंग्वेज में बि हूंदो त तमामु जेके पाकिस्तान में तमामु माण्हू जेके रहनि था उहे उर्दू सम्झनि था उर्दू ॻाल्हाइनि था उर्दू पढ़नि था उर्दू लिखनि था उन्हनि जे लाइ हिकु ॾाढी आसानी थी वई आहे। ऐं हीअ हिकु स्टेप बि आहे UN जी तरफ़ां तमामु जेके लैंग्वेजिस आहिनि उन्हनि खे गॾु खणी हलण जो हिकु सुठो स्टेप बि आहे जेको थियो आहे। ऐं इन ई स्टेप सां गॾोगॾु जॾहिं मां अॻियां वधां थी ऐं जॾहिं मां ॿियनि शयुनि जी ॻाल्हि कयां थी उते मूंखे हिकु ॿी शइ जेका अॼुकल्ह जे जेको ॾींहुं आहे उन में जेके असांखे नज़र अचे पई गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां असांखे मौसम जी जेका तब्दीली आहे उहा नज़र अची रही आहे। मौसम में खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं जेके एक्सपेक्टेड न आहिनि पर वरी बि थी वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि सां गॾोगॾु उहे तमामु शयूं जेके असां सोचींदा आहियूं त उते जंहिंजे लाइ असां प्रिपेयर हूंदा आहियूं उते अहिड़ी का शइ कोन थींदी आहे। इहो हिन दफ़े सॼे सीज़न में थींदो आयो आहे असांखे नज़र आयो आहे त सॼे सीज़न में इहो ई शइ हली रही आहे। सो जी रीसेंट जेका शइ आहे जेको ही स्पेल जेको मॉनसून जो हली रहियो आहे इन में बि हिन वक़्त ताईं जो जेके रिपोर्ट्स आहिनि उहे इहे ई आहिनि त जेको भरपासे वारा सूबा आहिनि जेके करीब करीब वारा शहर आहिनि उते त बरसातुनि जो सिलसिलो आहे ई आहे। सिंध जी जॾहिं ॻाल्हि कयां थी त मूंखे नज़र अचे थो त कराची में कुझु बूंदूं कंहिं जॻहियुनि ते थियूं आहिनि स्पेसिफिकली जेके मैदानी इलाइक़ा आहिनि उन्हनि में कुझु फुआर नज़र आई आहे असांखे। गॾोगॾु ॿियनि जॻहियुनि ते बि मीरपुर ख़ास वारी जॻह ते बि ॿियनि जॻहियुनि ते बि असांखे नंढियूं किथे न किथे को स्पेल जेके नंढा जेके एपिसोड्स आहिनि हिन स्पेल में बारिश जा उहे असांखे नज़र आया आहिनि। सो एज़ सच एतिरी घणी जेका बारिश आहे उहा असांखे सिंध में नज़र न आई आहे बट ॿियनि इलाइक़नि में पंजाब जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त उते असांखे खोड़ सारी बारिश हिकु दफ़ो ॿीहर थींदे नज़र अचे पई
इस्लामाबाद जो गुज़िरियल ॾींहंनि में जेको नुक़सानु थियो हो, हिकु दफ़ो ॿीहर हिकु वॾी हिकु स्पेल आहे बारिश जो जेको हिकु दफ़ो ॿीहर थी रहियो आहे, ऐं दुआ इहा ई आहे त उहे इन स्पेल में बि जंहिं तरीक़े सां फाइट कयो आहे, हा ज़ाहिर आहे प्रिपेयर न हुआ, नुक़सानु घणो थियो आहे, एतिरी कॾहिं बारिश थी कोन्हे, बट हाणे छो त असांखे ख़बर आहे त अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं थी सघनि थियूं, त आई एम श्योर त जेके अथॉरिटीज़ आहिनि उहे उन तरीक़े सां स्टेप्स वठंदियूं ऐं नेक्स्ट टाइम असांखे अहिड़ा नुक़सानात ख़ुदा न ख़ास्ता नज़र न ईंदा। अच्छा जी, ॿुधाईंदा हलूं तव्हांखे अॻियां त जी GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स ॾाढा ज़बरदस्त जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे मार्केट में खणी आयो आहे तव्हां सभिनी जे लाइ। ॻाल्हि करे था वठूं MTR1 चेज़ मॉल जी। MTR1 चेज़ मॉल जेको मलीर कैंट जहिड़े जॻह ते ऐं उते वरी ॾिठो वञे थो त खोखरा पार मेन रोड ते वाक़िअ आहे, जंहिंमें तव्हांखे मौक़ो मिले थो फ्यूचर में सरमायाकारी करण जो। हिते तव्हांखे शॉप जे लाइ सिर्फ़ु डाउन पेमेंट करणी आहे 2 लख रुपया ऐं मंथली 5,500 रुपया ॾेई तव्हां पंहिंजी दुकान जा मालिक थी सघो था ऐं MTR1 चेज़ मॉल में पंहिंजी शॉप बुक कराए सघो था। इन सां गॾोगॾु अॻियां वधंदे ॻाल्हि कयूं था DHA फेज़ 1 जहिड़ी प्राइम लोकेशन ते जेको प्रोजेक्ट अची रहियो आहे, उहो अची रहियो आहे क्रीक गोल्ड सेंटर। लग्ज़री अपार्टमेंट्स जेको GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स ऑफर करे रहियो आहे, 3, 4 ऐं 5 कमरनि जा अपार्टमेंट्स आहिनि जेको GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स ऑफर करे रहिया आहिनि, जंहिंजी डाउन पेमेंट 20 लख रुपया आहे, 20 लख रुपया जंहिंजी डाउन पेमेंट आहे ऐं मंथली तव्हांखे 1 लख रुपयो पे करिणो आहे ऐं तव्हां पंहिंजे लग्ज़री अपार्टमेंट खे बुक कराए सघो था। उन ई जॻह ते शॉप्स बि तव्हांखे मिली रहियूं आहिनि, 3.5 लख रुपया तव्हांखे ॾियणी आहे डाउन पेमेंट ऐं 25,000 रुपया महीने में तव्हां पे करे पंहिंजी शॉप जा मालिक थी सघो था क्रीक गोल्ड सेंटर में। ॻाल्हि करे था वठूं प्रीमियम ब्लॉक जी। हिकु कम्यूनिटी स्टाइल रेजिडेंसी जेका GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स ऑफर करे रहियो आहे, जंहिंमें तव्हांखे ॾियणा आहिनि मंथली सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 20,000 रुपया ऐं उन में तव्हां पंहिंजे घर जा मालिक थी सघो था। गॾोगॾु उहे हज़रात जेके उहे ख़वातीन हज़रात जेके प्लॉट जी ख़्वाहिश रखनि था, उन्हनि जे लाइ बि जी अमाउंट सेम ई आहे, 20,000 रुपया मंथली तव्हांखे पे करिणो आहे ऐं तव्हां पंहिंजे प्लॉट जा मालिक थी सघो था प्रीमियम ब्लॉक में। इन सां गॾोगॾु जी अॻियां हलंदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं नॉर्थ सिटी सेंटर जी। नॉर्थ सिटी सेंटर हिकु अगेन हिकु ॾाढो ज़बरदस्त प्रोजेक्ट जेको तव्हांखे सेमी फर्निश्ड अपार्टमेंट जेको आहे उहो ऑफर करे रहियो आहे। उहो वाक़िअ आहे NTR फेज़ 3 में नॉर्थ सिटी सेंटर, जंहिंमें तव्हांखे मिली रहियो आहे तव्हांजो सेमी फर्निश्ड अपार्टमेंट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 3 लख रुपया डाउन पेमेंट में मंथली तव्हांखे 15,000 रुपया पे करना आहिनि ऐं तव्हां पंहिंजो सेमी फर्निश्ड अपार्टमेंट उते बुक कराए सघो था। गॾोगॾु उन जॻह ते बि तव्हांखे शॉप्स जे ख़रीदण जो जेको मौक़ो आहे उहो ॾेई रहियो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स, जंहिंमें तव्हांखे सिर्फ़ु डाउन पेमेंट 2 लख रुपया करणी आहे, 5,000 रुपया महीनो तव्हांखे ॾियणो आहे ऐं तव्हां पंहिंजे शॉप जा मालिक थी सघो था। नॉर्थ सिटी सेंटर में तमामु जेके प्रोजेक्ट्स आहिनि GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जा, उहे 5 सालनि जी आसान किस्तनि में आहिनि। 5 सालनि में तव्हांखे पे करणा आहिनि पैसा ऐं पेमेंट शेड्यूल जेको आहे उहो फ्लेक्सिबल आहे। सो जी जल्दी वञो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे बैनर जे हेठां ही अपार्टमेंट्स, घर, प्लॉट, शॉप्स ठही रहिया आहिनि। वञी फ्यूचर में अगरि सरमायाकारी जो तव्हांजो प्लान आहे त वञी तव्हां शॉप्स बुक करायो। लग्ज़री तव्हांखे अपार्टमेंट खपे DHA फेज़ 1 वञो, या पोइ तव्हांखे अगरि सेमी फर्निश्ड अपार्टमेंट जा ख़्वाहिशमंद आहियो नॉर्थ सिटी सेंटर तव्हां वञी सघो था। कम्यूनिटी स्टाइल जेका लिविंग तव्हांखे खपे त पोइ तव्हां प्रीमियम ब्लॉक जे लाइ वञी सघो था। इन सां गॾोगॾु जेकॾहिं तव्हां सुठियुनि जॻहियुनि ते शॉप्स की तलाश करे रहिया आहियो त चेज़ मॉल तव्हांखे हिकु ॾाढो ज़बरदस्त ऑफर ॾेई रहियो आहे। त जी ही तमामु प्रोजेक्ट GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जा आहिनि, पेमेंट फ्लेक्सिबल आहिनि। अॻियां हलंदे असां सां गॾु शोभी भाई हमेशह तशरीफ़ फरमा हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, छा हाल आहे? सलाम सिंध, बिल्कुल ठीक, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ज़बरदस्त। हमेशा की तरह कहते हैं जी शुक्र अदा करना चाहिए और GFS ने जो सुकून हमें दिया हुआ है बड़ा ज़बरदस्त। मेरा बहुत दिल कर रहा है कि मैं जाके कुछ ना कुछ बुकिंग वहाँ करा लूँ क्योंकि इतनी आसान अक़सात और इतना जिसे कहते हैं कि डाउन पेमेंट यानी इतनी कम एडवांस कोई भी नहीं कर रहा पूरे पाकिस्तान में। तो ये जब मैं सुनता हूँ तो मेरे दिल में एक खलबली मच जाती है कि शोभी जाओ जाओ ये कर लो। हाँ। और जितने भी लोग हैं व्यूवर्स देख रहे हैं कि ये बड़ा अच्छा मौका है, बड़ा अच्छा चांस है अभी अपना घर अपनी दुकान करने का।
तो मेरे ख्याल में इसको अवेल करना चाहिए। सही सही, बिल्कुल 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 आप सही कह रहे हैं। बिकॉज़ इस तरह की जो स्कीम्स आती हैं उससे मुझे लगता है आपको फ़ायदा उठाना चाहिए, क्योंकि यही वो अपार्टमेंट्स होते हैं जो बाद में आपकी पहुंच से दूर हो जाते हैं। तो अभी से फ़ायदा उठाना चाहिए। इनसा करो गॾु हिकु ॿिया साथी आहिनि जेके अॼु असां सां गॾु असांजे प्रोग्राम में जुड़िया आहिनि। असां गॾु सुलेमान सैमुअल साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे, ज़िंदगी सुठी पई गुज़रे, मानी वानी खाधी आहे, नाश्तो वाश्तो कयो आहे, सुबुह चांहि वांहि पीती आहे? इन खां वधीक ख़ैरियत नथा पुछी सघो असां। छो भाई सब इन्होंने किया, हम तो अभी तक आसरे में हैं कि कोई पानी पिला दे। नहीं शोभे भाई, हमें घर में कोई इतना नहीं पूछता। बिल्कुल अच्छा कुछ शामिल कर ले शोभे, इससे पहले कि हकीकतें सामने आ जाए। हाँ, बहुत ज़बरदस्त कलाम है। हसन सादिक साहब का गाया हुआ, खान साहब लोग हैं, वो उस्ताद लोग हैं। और बस ये कि सुबह से मेरा बड़ा दिल कर रहा था, क्योंकि मैं ख़ुद एक कलंदरी सिलसिले की बुज़ुर्ग से बैत हूँ, डॉक्टर अब्दुल सद्दीक कलंदरी। आप साहिब का मज़ार जो है वो ठट्टा में है, और बड़ा दिल ये था कि आज मैं सिंध धरती के जो बादशाह शहनशाह कलंदर पाक उनका जिक्र करूँ। तो बिस्मिल्लाह। झूले लाल कलंदर लाल, मैंने जब भी मांगा मुर्शद से, कभी मेरे दुखा गम खाली न टाल। निस्बत मेरी झूले लाल मस्त कलंदर, कलंदर मस्त कलंदर। मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर, मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर। चल मलंगा चल, चल मलंगा, चल मलंगा सेवण धरती चल, चल मलंगा चल, चल मलंगा, चल मलंगा सेवण धरती चल, चल मलंगा चल, चल मलंगा, चल मलंगा सेवण धरती चल। निस्बत मेरी लाल कलंदर, निस्बत लाल कलंदर दे विच हर मुश्किल दा हल। चल मलंगा चल, चल मलंगा, चल मलंगा सेवण धरती चल। रब दी वसदी दुखड़े दूर मुसीबत नसदी, उत्ते रहमत रब दी वसदी दुखड़े दूर मुसीबत नसदी। छड़ के पूरी दुनियादारी, छड़ के पूरी दुनियादारी दर सच्चे आदा मल। चल मलंगा चल, चल मलंगा, चल मलंगा चल सेवण धरती चल, चल मलंगा चल, चल मलंगा, मलंगा चल, मलंगा चल सेवण धरती चल। सदा जला
जलाली पहरे रहंदे चंद सूरज आकदमी पैंदे सदा जलाली पहरे रहंदे चंद सूरज आकदमी पैंदे चार चफेरे खड़क रहे ने चार चफेरे खड़क रहे ने अली अली दे कल चल मलंगा मलंगा चल मलंगा मलंगा चल मलंगा चल चल मलंगा चल मलंगा चल सेवण धरती चल मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर झूले लाल कलंदर लाल मस्त कलंदर झूले लाल मस्त कलंदर मस्त ज़बरदस्त जी। जल्दी सां टाइम आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा जी, महिमान असांजा सां गॾु आहिनि। महिमान जी तारीफ़ जी तरफ़ हलूं था। सभिनी खां पहिरीं जेका अॼु सां गॾु पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे, काफ़ी अरसे खां पोइ मोहतरमा सां मुलाक़ात थी आहे ऐं ख़बर न आहे किथे ग़ाइबु हुयूं, कहिड़नि कमकारनि में ग़ाइबु हुयूं, बट आई एम श्योर जिथे बि बिज़ी हुयूं का सुठी तख़लीक़ उते थी रही हूंदी, आई एम वेरी श्योर। ऐं जॾहिं तख़लीक़ जी ॻाल्हि कजे त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, पाण हिकु ॾाढी ज़बरदस्त राइटर आहिनि, खोड़ सारियूं बुक्स आहिनि जेके पाण लिखियूं आहिनि, गॾोगॾु पाण हिकु रिसर्चर बि आहिनि, इन सां गॾोगॾु सोशल एक्टिविटीज़ बि पाण जूं जारी रहंदियूं आहिनि ऐं खोड़ सारा अवॉर्ड्स आहिनि जेके पाण खे डिफरेंट जॻहियुनि ते मिलंदा आहिनि। लैंग्वेज सां ॾाढी मुहबत कंदियूं आहिनि, किताबनि सां ॾाढी मुहबत कंदियूं आहिनि, पाण शाइरा बि आहिनि, हिकु एजुकेशनिस्ट बि आहिनि। असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं डॉक्टर आबदा घांगरो साहिबा जेके तशरीफ़ रखनि थियूं। अस्सलाम वालेकुम। कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो, ज़िंदगी सुठी आहे, ख़ैरियत सां आहे? जी जी कीअं गुज़री रही आहे? गुज़री रही आहे बिल्कुलु पंहिंजे रूटीन में। जी जी किथे ईअं आबदा साहिब अचानक त किथे ग़ाइबु थी विया? न, मां ग़ाइबु न थी वई आहियां, तव्हां सां मुलाक़ात घणनि ॾींहंनि खां पोइ थी आहे। हिते मौजूदु न आहियां पर ग़ाइबु न आहियां ऐं ज़ाहिर यूनिवर्सिटी में पंहिंजूं एक्टिविटीज़ रहनि थियूं, उन खां पोइ वरी समाजी तौर ते बि पंहिंजो कमु जारी आहे, लिखण पढ़ण जो कमु जारी आहे। बिल्कुलु, तव्हां उन्हनि माण्हुनि मां आहियो जेके ॾींहं जो को बि पल ज़ाया कोन थियणु ॾींदा आहियो, कुझु न कुझु कंदे रहणो आहे। अच्छा जी, अॻियां वधंदे इंशाल्लाह खोड़ सारियूं कचहरियूं थियणियूं आहिनि प्रोग्राम में। अॻियां वधंदे हिकु ॿी पर्सनैलिटीअ सां गॾु तशरीफ़ फरमा आहे। पाण बि जॾहिं सोशल सर्विसिस जी ॻाल्हि कजे त पाण जो बि नालो अॻियां खां अॻियां हूंदो आहे। पाण जो तालुक़ु मुहाफ़िज़े पाकिस्तान सां आहे, पाण खे ई हिकु मुहाफ़िज़े पाकिस्तान सां रहंदा आहिनि। गॾोगॾु पाण CEO आहिनि मारवी कंस्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड जा। सगत तशरीफ़ रखनि था रेहानुद्दीन अलाहाबादी साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं अस्सलाम। हो? ख़ैरियत सां हो? ख़ुशि आहियो? अल्लाह का शुक्र है। तबीयत ठीक है? ज़िंदगी कीअं है रहन साहब? ज़िंदगी तो मैं भी इम्तिहान है जो हमने देना ही देना है और बरोज़ क़यामत उसका फ़ैसला होना है। यही ज़िंदगी है। बेशक बेशक। ये बड़ी गहरी बातें कर दी आज आपने सुबह सुबह। खैरियत है? हकीकत भी है, ये है, ऐसा ही है वाकई। ये इम्तिहान है जो हम गुजार रहे हैं। हाँ। और उसके रिजल्ट ऊपर आएगा जो हम जाएंगे। बिल्कुल 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 सही बात की आपने। अच्छा, मैं तो ये जब आप ऐसी आप बातें सोचते हैं तो एक्चुअली ज़िंदगी का सही मकसद आपको समझ आता है। वरना तो ज़िंदगी इतनी बिजी हो गई है कि हमें पता ही नहीं चलता। हम मकसद से हट चुके हैं कि हम किस लिए पैदा हुए थे, अल्लाह तबारक व तआला ने हमें दुनिया में क्यों भेजा, वो मकसद से हम हट चुके हैं। हम अपनी दुनिया की चीज़ों में लगे हुए हैं, उसी में वक्त गुजार रहे हैं और पलक झपकते मौत आती कहते हम इंतकाल हो गया, बस बात ख़त्म हो गई सारी। बिल्कुल 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 सही बात की आपने। अच्छा जी, अॼु खोड़ सारियूं ॻाल्हियूं इंशाल्लाह प्रोग्राम में जनाब जे लफ़्ज़नि में बि शामिल थींदियूं। अॻियां वधंदे हिकु ॿिया महिमान आहिनि असांजा जेके तशरीफ़ फरमा आहिनि। असांजो यंग टैलेंट आहे जेको गुज़िरियल कोई 3-4 सालनि खां परफॉर्म करे रहियो आहे ऐं हमेशह जॾहिं बि मां इहा ॻाल्हि पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल कंदी आहियां त जेको यंग टैलेंट आहे एक्चुअली मूंखे लॻे थो जॾहिं उहे मेच्योर थींदा आहिनि त उन्हनि वटि जेको टैलेंट हूंदो आहे न, उहो शायदि उन आम माण्हू खां कई वधीक हूंदो आहे जेको मेच्योरिटी में सिखंदो आहे। असां बचपन में अक्सर चवंदा हुआसीं त जेका सिखण जी जेका उमिरि आहे न उहा यंग वारी उमिरि आहे। त पाण पंहिंजो जेको पैशन आहे उहो हींअर ई उन जो जेको दामन आहे उहो पाण पकड़ियो अथनि। असां गॾु शहरोज़ भट्टी ॾाढी ज़बरदस्त सिंगर असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं हो? ख़ैरियत सां हो? ख़ुशि आहियो? जी बिल्कुल ठीक। तबीयत ठीक है? जी। ज़िंदगी कीअं आहे शहरोज़ साहब? जी। कैसी गुजर रही है ज़िंदगी? जी बहुत अच्छी गुजर रही है। हाँ, कहाँ गुजर रही है? क्या हो रहा है?
तो इतनी सी उम्र में ये आप उठा लेते हैं? जी माशाल्लाह, वजन भी आपका कम है, उम्र भी आपकी कम है। जी। कैसे इन नाजुक कंधों पे कैसे इतना बोझ उठा लेते हैं आप? ये मैं कंधों पे नहीं पहनता हूँ। तो मैंने तो ऐसी मिसाल बोल दिया था, सीरियस ले लिया तुमने शहरोज। कौन सी क्लास में पढ़ रहे हो? 8 में। 8 क्लास में पढ़ रहे हो। क्या बड़े होके क्या बनना है ना? बचपन में सवाल आर्टिस्ट करते ही थे बनना है, बड़े हो गए। क्या करना है? आर्टिस्ट। आर्टिस्ट ही बनना है जी। ठीक है, आर्ट का सिंगिंग के साथ ही जाना है, क्योंकि आर्टिस्ट में तो बहुत सारी कैटेगरीज आ जाती है ना। सिंगिंग ही करनी है, उसके अलावा और भी इसके साथ जो फील्ड्स कनेक्ट होती हैं। कभी सोचा है उसकी तरफ भी जाने का, कोई लिखने का, कोई शायरी वायरी करने का? नहीं, आवाज़ के साथ ही चल रहे हैं। चले जी, ज़बरदस्त। हमारी दुआ है कि आप बहुत अच्छे सिंगर बने और बहुत आगे तक जाएं। बहुत खूबसूरत आपकी आवाज़ है और इंशाल्लाह थोड़ी देर में हम अपने प्रोग्राम में भी अपने नाज़रीन के सामने भी शामिल करेंगे। गाली जी शुरुआत आपदा साहिबा तहाँ का करण चाहिए थी। माशाल्लाह खोट सारा जॾहिं भी तहाँ जी ज़िंदगी जा पहलू ॾिसजनि था त नज़र अचे थो त जगह जगह ते तहाँ किथे न किथे अदब सां हमेशा कनेक्टेड रहिया आहियो। माशाल्लाह PhD होल्डर भी आहियो, हमेशा तव्हां अदब सां कनेक्टेड रहिया आहियो। ऐं उन खां पोइ वरी अॼु जेको मुआशिरो मूंखे नज़र अचे थो, उन में मूंखे शायदि उन्हनि माण्हुनि जे हुजण जी थोरी सी कमी नज़र अचे थी जेको अदब खे अञा प्रमोट कनि। ऐं जिन मां हिकु तव्हां आहियो, तव्हांजो नालो आहे। कीअं अदबी सरगर्मियूं हली रहियूं आहिनि हींअर? ॾिसो, अदबी सरगर्मियुनि जा 2 पासा आहिनि मुंहिंजे लाइ। हूअं त हर माण्हूअ जे लाइ पंहिंजो हिकिड़ो अलॻि उन्हनि जूं सरगर्मियूं आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो पासो आहे त अदब जी तइलीम, यानी यूनिवर्सिटी में मां अदब पढ़ाईंदी आहियां। फ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में असिस्टेंट प्रोफेसर आहियां सिंधी अदब जी। त उते असां टीचिंग कयूं था, BS MA MPhil PhD स्टूडेंट्स खे। ॿियो इहो आहे तदरीस, अदब जी तदरीस। ॿियो आहे लिखणु पढ़णु, त यानी पंहिंजा आर्टिकल्स लिखंदा रहूं, किताब लिखूं, पोइट्री, इहे शयूं आहिनि। टियों वरी आहे त उहो अदब जेको असां पढ़ूं था, उहो जेको असां लिखूं था, उनखे समाज में थोरो अमली तौर ते उन जूं अहिड़ियूं सरगर्मियूं कजनि त जीअं समाज में तव्हांजा लिखारी अॻिते अचनि। ख़ासि तौर ते मां हिकिड़ी औरत आहियां, त मां चाहींदी आहियां त औरत अॻिते हुजे, औरत खे पंहिंजा मसावी हक़ हुजनि, ऐं औरत मर्द जे बराबरि हिकिड़ो इंसानु हुजे। ऐं औरत जिते जिते उन सां थोरी वेसाघाती थिए थी या उन सां थोरो पुठिते पवे थी, त उनखे अॻिते आणण में जेको असां करे सघूं था कयूं। छो जो असां ज़ाहिर आहे हिकिड़ा समाजी एक्टिविस्ट न आहियूं जो वञी कंहिंजो कंहिंसां ज़्यादती थी आहे त उनजे लाइ वञी करे मज़ाहिमत कयूं या कुझु। असां पंहिंजे हिसे जो कमु करे सघूं था। असां इहो कमु करे सघूं था त उहे औरतूं, हाणे मूं जेको रिसेंटली जेको हिकिड़ो असांजो हिकिड़ो ग्रुप आहे, असां हिकिड़ो कमु शुरू कयो आहे औरतुनि जी अदबी संगत जो असां शुरू कयो आहे। सिंधी अदबी संगत हिकिड़ी पाकिस्तान ठहण खां पहिरियां खां वठी अदीबनि जी, तरक़ी पसंदि अदीबनि जी हिकिड़ी तनज़ीम आहे। एशिया जी वॾे में वॾी अदबी तनज़ीम आहे जेका हली रही आहे। उन पूरी सिंध में घणियूं ई शाख़ूं आहिनि ऐं आम तौर ते उहे कमु कनि था। उन में उहा गॾियल तनज़ीम ई सभु लिखारियुनि जी, औरतूं हुजनि या मर्द हुजनि। ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ी प्रोग्रेसिव हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे, त उन ते औरतूं ऐं मर्द गॾु अचनि था। पर असां ॾिठो सालनि खां वठी, असां पंहिंजे नंढपण में बि उन जे गॾिजाणियुनि में वेंदा हुआसीं, पर असां ॾिठो त उते औरतुनि जे लाइ ॼणु ओतिरो उहो खुलियल प्लेटफॉर्म न आहे। सही। जेके वॾियूं वॾियूं लिखारी औरतूं आहिनि उहे किथे किथे उते उन्हनि सां गॾु हलनि थियूं, पर ख़ासि तौर ते जेके मञियल लेखिकाऊं आहिनि जिनखे 70-72 जे हुन में इरा में जेके अॻिते आयूं, हाणे वॾियूं वॾियूं लेखिकाऊं नूरुल हुदा शाह थी वई, माता माजदी थी वई, या खैरुनिसा जाफ़री, इहे जेके तमामु घणियूं, डॉक्टर फहमीदा हुसैन, इहे त अहिड़ी इहा खेप आहे जेका 70 जे ॾहाके में निकिरी आई। उन खां पोइ जूं बि औरतूं काफ़ी अदब में निकिरी आयूं। हाणे औरतुनि खे अदब जे मैदान में अचण लाइ खोड़ सातरा रंडकूं खोड़ सातरूं अचनि थियूं, ऐं अदबी प्लेटफॉर्म हुजण जे बावजूदि उहे छोकिरियूं उते अचण खां कीॿाइनि थियूं। उन्हनि जा मुख़्तलिफ़ एस्पेक्ट आहिनि। हिकिड़ो इहो
त हू घबराइनि थियूं मर्दनि जे विच में वेही करे पंहिंजी क्रिएटिविटी, पंहिंजो नज़्म पढ़ण में, पंहिंजो मज़मून पढ़ण में या पंहिंजी कहाणी पढ़ण में। ऐं इनफैक्ट घर वारनि खां त को वक़्तु हुयो जॾहिं घणी औरत घर खां निकिरणु हुनजे लाइ मुश्किल हूंदो, हींअर एतिरो मुश्किल न आहे। फेसबुक ते बि छोकिरियूं लिखनि थियूं, अख़बारुनि रिसालनि में बि लिखनि थियूं, पर हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म जिते उहे पंहिंजूं अदबी तख़लीक़ूं पेश कनि त जीअं उन्हनि जे मथां तनक़ीद थिए। छाकाणि तनक़ीद हिकु अहिड़ो मरहलो हूंदो आहे जेको तव्हांजी लिखणीअ खे घड़े ठाहे अॻिते पेश कंदो आहे। उते ॿ माहिर हूंदा, ॿ तव्हांजा दोस्त हूंदा, कंहिंजो कुझु ॿिए ख़्याल वारा हूंदा, त जॾहिं लिखणी उते हिकिड़ी अदबी वेहक में पेश थींदी आहे त उन में जेके बि थोरियूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि उहा इवेल्युएट थींदी आहे, उनजी तक तौर थींदी आहे, ऐं तक तौर खां पोइ जेका लिखणी अवाम जे आॾो पेश थींदी आहे उहा बहितरीनु हूंदी आहे। सो अहिड़े प्लेटफॉर्म जो औरतुनि जे लाइ इंतिहाई घणो फ़ुक़दान असांखे महसूसु थियो। मर्दनि में त आहे, छो जो अदबी संगत हीअ त जेका मूं ॻाल्हि कई उन खां अलावा बि खोड़ सातिरा प्लेटफॉर्म हूंदा नंढा नंढा जेके जिते मर्द या न बि हुजनि त मर्द पंहिंजे सोशल एक्टिविटीज़ में एतिरा हिक ॿिए सां कनेक्टेड आहिनि जो ढाबे ते वेही करे चांहि पीतनि, भई शेरो शाइरी थी वई, कंहिं कहाणी पढ़ी वरिती, वीकेंड में वञी दोस्त पाण वटि वेठा त बि हुननि जूं गॾिजाणियूं ॼण थी वेंदियूं आहिनि। औरतुनि वटि न आहे ईअं। औरतूं जेकॾहिं गॾिजनि थियूं त उहे शादी मुरादीअ ते या कंहिं टी पार्टी ते या IT ते या उन ते, ऐं उते मूं ॾिठो त उते औरतुनि जा मौज़ूअ जेके ॻाल्हाइण जा, तव्हांजो लिबास थी वियो, तव्हांजा स्टाइल्स थी विया, नओ फैशन थी वियो, यानी लिटरेचर जेका क्रिएटिविटी आहे या क्रिएटिव आहे राइटिंग, उन पासे ॾे औरतूं लिखंदड़ पढ़ंदड़, यानी प्रोफेसर कॉलेजनि में, यूनिवर्सिटीज़ में या किताबनि सां वास्तो रखंदड़, लिटरेचर में MA MPhil हुजण वारियूं औरतूं बि ॼण जॾहिं गॾिजाणियुनि में हिक ॿिए सां गॾिजनि त यानी इहे आम ज़िंदगीअ जा मौज़ूअ ज़ेर बहस अचनि। तॾहिं असांखे जी दिलि चाहियो त को औरतुनि जो अहिड़ो प्लेटफॉर्म हुजे जिते असां गॾिजी करे अहिड़ियूं सरगर्मियूं कयूं जो अदबी तनक़ीद कयूं, अदबी तनक़ीदी वेहकूं कयूं, हिक ॿिए जूं लिखणियूं पेश कयूं। सो ईअं असां इहो सिलसिलो स्टार्ट थियो, ॾाढो ख़ूबसूरत सिलसिलो आहे जेको हली रहियो आहे। ऐं हिते तव्हां हिकु ॾाढी प्यारी ॻाल्हि कई जेका मां अॻियां जंहिंजे बारे में मां ॻाल्हाइणु चाहियां थी, तनक़ीद। असां हमेशह जॾहिं बि तनक़ीद जो लफ़्ज़ ॿुधंदा आहियूं त असांखे ईअं लॻंदो आहे त शायदि अगरि केरु तनक़ीद त असांजी इंसल्ट थी वेंदी, कुझु थींदो। तनक़ीद खे पॉज़िटिवली वठण बि इहो बि हिकु आर्ट आहे। बिल्कुलु, तनक़ीद जो जेको असां वटि मफ़हूम सम्झो वेंदो आहे न, तनक़ीस यानी तनक़ीस यानी नुक्स कढणु, नुक्स कढणु न आहे। तव्हां ॾिसो हिकिड़ो फ्रूट बि वञी वठो था त तव्हां ख़ुशबू सुंघे करे वठो था, गिदरो वठो था त ख़ुशबू सिंघे वठो था त मिठो गिदरो वठो, यानी तव्हां ऐं उनजी जेका क़ीमत ॾियो था, काबिश जा तव्हां वठो था, लिबास वठो था, घर जो को सामान वठो था, ज़िंदगीअ जे ज़रूरत जी का बि शइ तव्हां वठो था, उनजो तव्हां मुल्ह ॾियो था, उनजी क़ीमत ॾियो था, यानी हीअ शइ हेतिरी त हिन जो मुल्ह हेतिरो। त अहिड़े तरीक़े सां उन शइ खे तव्हां तकियो तोरियो था, त तक तोर जो नालो या मुल्ह कथण जो नालो या जांच पड़ताल करण जो नालो, इवेल्युएट करण जो नालो तनक़ीद आहे। बिल्कुलु नक़द मां निकितल आहे। त तव्हां कंहिं बि शइ वठंदव त उनजी नक़द क़ीमत ॾियो था, त ईअं ई आहे त नक़द मां निकितल तनक़ीस न आहे, नुक्स न आहे। नुक्स वारी शइ तव्हां न वठंदव। सही। सो नुक्स कढणु न हूंदो आहे, असां वटि इहो मिस पर्सपेक्टिव आहे, मिसकंसेप्शन है। बिल्कुल। अच्छा, अगें बढ़ते रेहान साहब आपकी तरफ आना चाहूँगी, और क्योंकि आज बात की शुरुआत औरतों से और अदब से हो गई है, तो मैं चाहती हूँ कि आपके लफ्ज़ भी, बिकॉज़ जब मैं मुहाफ़िज़े पाकिस्तान को देखती हूँ, मुहाफ़िज़े पाकिस्तान की नज़र से मैं देखती हूँ, मुझे ये बताएं, हमने बड़ा देखा है कि, और बल्कि कहा भी जाता है और नज़र भी आ रहा है कि हमारी औरत आजकल ना सिर्फ अदब में बल्कि हर शोबे में वो शामिल है, वो आगे से आगे बढ़ रही है। मुहाफ़िज़े पाकिस्तान की नज़र से अगर देखते हैं तो आपको क्या लगता है कि हमारी जो आर्म फोर्सेस हैं उसमें हमारी औरत का जो शुमालियत है वो कितनी है? देखिए मैं भी शायद हमारी आर्मी के अंदर भी तकरीबन 10% ख़वातीन मौजूद हैं, एयरफोर्स में भी हमारी ख़वातीन मौजूद हैं जी, और ये बहुत ही अच्छी बात है, इसलिए कि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जब अपनी बेटी की शादी करने का फ़ैसला किया और रिश्ता आया तो उन्होंने उनसे पूछा, ठीक है ना, तो जब नबी भी हर चीज़ में लेडीज़ को आगे कर रहे हैं तो फिर हमें आगे करने में कोई मुज़ायका नहीं होना चाहिए, बल्कि हमें चाहिए कि बढ़ चढ़ के उनकी हौसला अफजाई भी करें और उनको अप्रिशिएट करें बार बार, क्योंकि अमूमन तौर पे देखा गया है कि घर के मर्द या घर के बूढ़े औरतों को आगे बढ़ने से रोकते हैं,
अगर कोई जॉब से जा रही है या किसी और काम से निकली है, सोशल वर्किंग कर रही है, तो उन्हें घर में बड़ी दबाव का शिकार होना पड़ता है। हमें ऐसा नहीं करना चाहिए। और ज़्यादातर ये देखा है हमने, शहरों में नहीं, ये गाँव में ज़्यादातर होता है ऐसा कि औरतों को बिल्कुल बस सिर्फ और सिर्फ वो चूल्हा और पकाना और खाना और बस इसी पे रखा है। तो ऐसा नहीं है, औरतों की भी अपने हुकूक हैं और वो हुकूक उनको देने चाहिए। ये शरई भी है और वैसे भी है। सही। ठीक है, औरत ही तो है जो जिसको कायदे आज़म ने पैदा हो। आदम कहाँ से पैदा हुआ? उस औरत से ही पैदा हुआ। अगर कोई नबी पैदा हुआ वो भी औरत से ही हुआ। तो औरत का तो रुतबा बहुत अजीम है अगर इसको समझा जाए तो। सही। अच्छा, मुझे ये भी बताइएगा रेहान साहब, हम जब बात करते हैं किसी भी बच्ची की परवरिश की और हमें वो नज़र आ रही होती है हमारे घरों में, हमारे पास अक्सर, जैसे आपने कहा 10% हमारे पास औरतें मौजूद हैं पाक आर्मी में। हमने बड़ा कॉमनली देखा है कि हमारे पास जब बच्ची की परवरिश हो रही होती है और बच्चे की परवरिश हो रही होती है तो बड़ा डिफरेंट एक माहौल नज़र आ रहा होता है। हम शायद उस एरा से निकल आए हैं जहाँ हमने बच्चे, लड़के और लड़की को शायद उस तरीके से देखना शायद थोड़ा कम कर दिया हो, लेकिन जो परवरिश का तरीका है, हम बड़ा नज़ाकत से बच्ची को पाल रहे होते हैं कि इसको चोट भी ना लगे, इसका रंग भी ख़राब ना हो, ऐसा भी ना हो, वैसा भी ना हो, इसके बाल भी ख़राब ना हो। लेकिन फिर उसके बाद फिर ऐसी फील्ड में जाना जहाँ तो बहुत ज़्यादा चीज़ों को आपको फेस करना है। आपको लगता है कि हम अपनी बच्चियों को उस तरीके से परवरिश दे रहे हैं कि कल को जाके वो किसी आर्म फोर्सेस का हिस्सा बन सके? अमूमन तो ऐसा नहीं हो रहा है, मगर होना ऐसे ही चाहिए कि परवरिश उस तरीके से करनी चाहिए माँ बाप को कि वो किसी भी साशे में ढल सके। चाहे वो किसी घर में जाती है या किसी भी शोबे में जाती है, तो वो उस साँचे में आराम से ढल सके। ऐसा ना हो कि वो वहाँ जाके जो है ना बज़न हो रही हो और वो उस काम को कर ना सके। तो हमें हर तरीके से अपनी लड़कियों को या अपने बच्चों को तैयार करना चाहिए, माइंडली तौर पे भी और अमली तौर पे भी। हम पता क्या करते हैं, हम महदूद बस तालीम दी और घर पे बस। अब पहले तो मतलब ऐसा था कि बहुत ज़्यादा मतलब खिंचाव था, माँ बाप बस कहाँ गए, किधर गए, क्यों गए। तब ऐसा नहीं, बच्चों को रिलीफ देना चाहिए, चाहे वो लड़की हो चाहे वो लड़का हो। जब तक आप उन बच्चों को फ्री हैंड नहीं देंगे तो वो अपना मुस्तकबिल सही तरीके से नहीं बना सकते। हम उन पर लागू कर देते हैं कि आपने बस ये करना है, आपने यहाँ नौकरी करनी है या आपने ये काम करना है, ये ना कीजिए। बल्कि उनसे पूछें कि वो क्या चाहते हैं। जो वो चाहते होंगे ना, वो बेहतर तरीके से अमल करेंगे और वो आपके लिए फ़ायदेमंद होगा। बिल्कुल। अच्छा, मुझे ये बताएं, हम तो यहाँ क्योंकि जर्नली बात कर रहे हैं तो हम उस तरीके की बात कर रहे हैं। मुझे ये बताएं, मैं ज़रा सा आपके घर का माहौल देखना चाहती हूँ और मैं देखना चाहती हूँ कि वहाँ परवरिश एक बच्ची की किस तरह हो रही है। बच्ची तो कोई है नहीं घर में, मेरी बहन होगी, कज़न होगी, बहन थी, उनकी शादी, वो भी अपने ये वो पढ़ाई नहीं सब उनकी शादी हो गई है। बाकी हमें भी, हाँ। और उसके अलावा वालिदा है हमारी, और कोई भी नहीं है। सही। मैंने तो कभी भी बहन को कहीं जाने से, ना आने से, ना कुछ करने से रोका ही नहीं, कहीं बोला ही नहीं कुछ। इसलिए कि बोलना नहीं चाहिए, इसलिए कि वो तो वैसे ही पराई धन होता है। वो अगर अपने घर में याशी नहीं करेगी तो कहाँ करेगी? बड़ी प्यारी बात की आपने, तो कहाँ करेगी? हाँ, कहाँ करेगी? मतलब अपना घर तो सबसे मेन चीज़ होता है ना। हाँ। वहीं तो सब कुछ करना है उसने। बिल्कुल। वहाँ भी अगर उसको आप रोकथाम कर देंगे तो फिर आप क्या करेंगे? हाँ, बिल्कुल। वो बज़न हो जाएगी माइंड पर। हाँ। अच्छा, ज़रा जब कानून की नज़र से देखते हैं तो हमें फिर और बहुत सारी डिफरेंट चीज़ें नज़र आती हैं। उसके हवाले से भी इंशाल्लाह प्रोग्राम में कुछ बातें ज़रूर शामिल करेंगे। पर उनका पेरियां सगत ॾाढा ख़ूबसूरत सिंगर सगत तशरीफ़ फरमाएं, जी आवाज़ ॾाढी ख़ूबसूरत आहे। चाहियां थी तो उन्हनि जी आवाज़ शामिल थे। क्या शामिल कर रहे हैं? मैं नुसरत फ़तेह अली खान साहब की गज़ल गाऊंगा। ओए। तो शुरुआत में ही नुसरत फ़तेह अली खान, डर लग रहा है परफॉर्म करते हुए? खान साहब तो बड़ा मुश्किल गाते। गाले भाई, गाले। इससे ज़्यादा सवाल नहीं पूछ रही मैं शहरोज तुमसे। चलो। ये हमने देखा था ख्वाब प्यारे नदी किनारे, ये हमने देखा था ख्वाब प्यारे नदी किनारे, ज़मीं पे उतरे थे दो सितारे नदी किनारे, ये हमने देखा था ख्वाब प्यारे नदी किनारे, ये हमने देखा था ख्वाब प्यारे नदी किनारे,
ज़मीं पे उतरे थे दो सितारे नदी किनारे, ये हमने देखा था ख्वाब प्यारे नदी किनारे। ना जाने गुजरे हैं कितने सावन निसार दिल में, ना जाने गुजरे हैं कितने सावन निसार दिल में। कभी तो कोई हमें पुकारे नदी किनारे, कभी तो कोई हमें पुकारे नदी किनारे। ज़मीं पे उतरे थे दो सितारे नदी किनारे, ये हमने देखा था ख्वाब प्यारे नदी किनारे। वही शजर है वही है सावन मगर पराए, वही शजर है वही है सावन मगर पराए, अपनी बस्ती के रंग सारे नदी किनारे, हैं अपनी बस्ती के रंग सारे नदी किनारे। ज़मीं पे उतरे थे दो सितारे नदी किनारे, ये हमने देखा था ख्वाब प्यारे नदी किनारे, ये हमने देखा था ख्वाब प्यारे नदी किनारे। माशाल्लाह, ज़बरदस्त। कब से कहीं सीखा है? जी सीखना। कहाँ सीख रहे हो? मैं उस्ताद साइमन अरशद साहब से सीख रहा हूँ। हाँ, ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह इतना मज़े का तुम गा रहे हो। और मैं तो इसको ज़रा और आगे जाके मैं देख रही हूँ कि जब आवाज़ में वो मैच्योरिटी आ जाएगी फिर कितना ज़बरदस्त लगेगा ये। और शोएब भाई, आज स्पेशली आपकी तारीफ़ कर रही हूँ मैं, आपने जो माहौल दिया है ना साथ, बड़ा ज़बरदस्त ऐसे एक्चुअली मतलब कहीं से मुझे लग नहीं रहा था कि ये कीबोर्ड प्ले हो रहा है।
एक्चुअल इंस्ट्रूमेंट्स लग रहे थे मुझे कि वो मुझे सुनाई दे रहे हैं। खैर जी, और हमारे बहुत मुश्किल गजल है खान साहब की और बहुत अच्छी निभाई है। हाँ बिल्कुल बिल्कुल। फिर साथ हमारे ढोलक नवाज ने भी बड़ा ज़बरदस्त दिया है, तो आज बिल्कुल ऐसा लग रहा था कि एक एक्यूरेटली जो लाइव म्यूज़िक होती है ना, वो एक्चुअली मुझे उसकी फील आ रही थी। अच्छा ये जल्दी सा ब्रेक की तरफ हलूँ था वापस जी, इन फील का निकल होता है प्रोग्राम में व्यू गालियों भी करनी है इंशाल्लाह वापस जी, खोड़ सारे गाने तो डिस्कशन थियणी है, वक्त है ब्रेक जो तहाँ से मुलाकात की था नई कमर्शियल ब्रेक खप हुए। Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. जी वेलकम बैक। केॾो मज़ो नहीं, केॾो ख़ूबसूरत एक समा होंदो आहे, केॾो मज़ो ईंदो आहे जेॾी महिल तव्हां लाइव प्रोग्राम करे रहिया हुजो, विच में ब्रेक अची वञे ऐं वो भी टी ब्रेक हुजे मज़ो पंहिंजो हूंदो आहे उनमें। नहीं ऐसा ही है रियान साहब? हाँ, और वैसे भी वक्त भी ऐसा है ना कि चाय हाथ में हो और फिर खूबसूरत कहानियाँ हमारे साथ में हो, क्या ही बात हो जाए। आपदा साहिबा सगत तशरीफ़ फरमाए, असां हथ में चाय आहे, तव्हां पंहिंजी चाय ॾाढो जल्दी पी छॾी आहे। हे मुंहिंजी मदर वारो कमु तव्हां कयो आहे त फ़ौरन चांहि चाहिए फ़ौरन ख़तमु, ख़बर ई कोन पई केॾा भई हूं सम्झो शायदि ब्रेक में चांहि ख़तमु करे छॾंदी तंहिं करे असां जल्दी पी चयो। पर तव्हां सुठो कयो, छो त हाणे तव्हां असांखे कहाणी ॿुधाईंदो ऐं असां चांहि पीअंदासीं, असां इंजॉय कंदासीं। छा हिन किताब में जेको तव्हां वटि आहे, आई एम श्योर त खोड़ सारी सुठियूं सुठियूं। ही मुंहिंजो नओं किताबु आयो आहे ऐं ही आहे ॿाराणे अदब ते न, हिन में आहे त ॿाराणे अदब ते, पर ही माउरनि जे लाइ बि आहे। ऐं ही जेको आहे सो तव्हांजा ॿार मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदा आहिनि, मज़ेदार मज़ेदार ॻाल्हियूं कंदा आहिनि, त उन जे हवाले सां मिठड़ियूं ॻाल्हियूं ॾाढो मिठड़ियूं ॻाल्हियूं, हा मिठड़ियूं ॻाल्हियूं दुआ जो हिकिड़ो किरदारु आहे ऐं उहा ॿारड़ी आहे जेका पंहिंजी माउ सां मुख़्तलिफ़ टाइम ते मिठड़ियूं ॻाल्हियूं करे थी ऐं हूअ अचे थी, कॾहिं ज़िद थी करे, कॾहिं रोए थी, कॾहिं ॾाढी ख़ुशि आहे। ऐं हिकिड़ी कहाणी आहे जीअं शॉपिंग, त उहा शॉपिंग करण महिल उनखे ख़बर नाहे त शॉपिंग छा हूंदी आहे, उहा घर मां पंहिंजूं शयूं बैग में खणी वञे थी ऐं मोटी अची करे उहे सभिनी खे ॾेखारे थी त ही मां शॉपिंग करे आई आहियां, त हुनखे ख़बर नाहे त शॉपिंग छा खे चइबो आहे, पर इहा ख़बर अथसि त इहो खणी अचिबियूं आहिनि शयूं ऐं उहे ॾेखारबियूं आहिनि। या वरी हुनखे इहा ख़बर नाहे त पैसा किथां ईंदा आहिनि, त हू कागज़नि जे कापी जा पना फाड़े उन्हनि जे मथां 10 लिखी करे 10 जो अंगु लिखी जिते हलो त शइ वठी अचूं, त दुकानदार त 10 ॾिसंदो, त पोइ वरी हुनखे सम्झाए थी मां त नोट छा हूंदो आहे, कागज़ छा हूंदो। त अहिड़े क़िस्म जूं मुख़्तलिफ़ ॻाल्हिड़ियूं आहिनि, मुंहिंजी नंढड़ीअ जूं ॻाल्हिड़ियूं हुयूं जेके मूं हिन में कंपाइल कयूं आहिनि। ऐं ही सिंधी अदब में हिन नोयत जो को किताबु पहिरियां नाहे, त हिन किताब लिखण जो मक़सदु मां हिते बयानु करणु चाहियां थी, छो जो ही सिर्फ़ु इहो न आहे त मूं किताबु लिखियो आहे त उनजी का उहो थिए, पर इहो मैसेज ॾियणु आहे असांजे औरतुनि खे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त लिखारी औरतुनि खे अॻिते आणणो आहे, औरतूं चवंदियूं आहिनि कहिड़े मौज़ूअ ते लिखूं, त हिकिड़ी माउ इन मौज़ूअ ते लिखी सघे थी त मुंहिंजो ॿारु मूंसां कहिड़ियूं ॻाल्हियूं करे थो, ऐं ॿारड़ी या ॿारु जेको आहे त उन ते उन्हनि खे हू कलम बंदि करे त उहो हिकिड़ो किताबु सिरजी सघिजे थो। ऐं उनजो मूं हिकिड़ो ही अमली मिसाल ॾिनो आहे त तव्हां ॿारड़नि जूं ॻाल्हियूं हीअं बयानु करे सघो था। हिन नोयत जो किताबु सिंधी लिटरेचर में मुंहिंजे साम्हूं नाहे, अखियुनि अॻियां नाहे आयो। हा, हिकिड़ो किताबु इंडिया मां नंढड़ी चोपड़ी माना यानी नंढड़ी चोपड़ी जीअं हूंदी आहे, उहा इंडिया जी हिकिड़ी राइटर हुई, घणो वक़्तु पहिरियां मां ॾिठी, उनजो मूंखे नालो बि यादि न आहे। ऐं ॿियो हिकिड़ी इंग्लिश लिटरेचर में मूं नंढड़ी चोपड़ी ॾिठी जेका मां हिकिड़ी लाइन जूं पंहिंजूं ॻाल्हियूं लिखियूं, त उतां मूंखे थोरो कंसेप्ट हुयो वॾे अरसे खां त मां को अहिड़ो किताबु ज़रूरु लिखां। सो हीअ आहे। उनखां अलावा हिन में वरी कुझु मां पंहिंजे ॿारड़ीअ खे जेके ॿारनि खे कहाणियूं ॿुधाईंदियूं आहिनि माण्हू, त मां बि रोज़ाना पंहिंजे ॿारनि खे कहाणियूं ॿुधाईंदी आहियां जेसिताईं हू वरी थोरा वॾा थिया जी। त जेसिताईं ॿारु बांह ते सुम्हे थो तव्हां कहाणी ॿुधायो हुनखे सुम्हारियो था, त उहे कहाणियूं बि मूं हिन में आख़िर में शामिलु कयूं आहिनि। ऐं उन में बि हिकिड़ी आख़िर में जेका कहाणी आहे त निंड कहाणी ऐं किताबु, त इहा कहाणी आहे ई इन ते माण्हुनि खे मोटिवेट कजे त ॿारनि खे कहाणियूं ॿुधायूं वञनि। अॼुकल्ह तव्हांजो हिकिड़ो ट्रेंड आहे त ॿार एंड्रॉइड में घिरियल आहिनि, मोबाइल ॾिसनि था हेॾां होॾां, त उहो क्रिएटिविटी ॿारनि में नथी अचे। तव्हां जॾहिं क्रिएटिव का शइ ॿार खे ॿुधायो था त ॿार जे अंदरि क्रिएटिविटी पैदा, हिकिड़ी कहाणी तव्हां ॿुधायो था, हू केतिरियूं कहाणियूं हुनजे ज़हन में जनम वठनि थियूं। बिल्कुलु। सो उनजे आहे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में उहा बि बयानु थियल आहे त डिघी हिते नथी पढ़ां, हिते मां मुख़्तसिर जेके हिन जूं
यादगिरियूं आहिनि जी, जी, जी। उन मां हिकिड़ी तव्हांखे ॿुधायां थी, वक़्तु मिलियो त हिकिड़ी ॿी ॿुधाईंदमि। जी। हीअ मुख़्तसिर आहे तमामु। हीअ आहे असां हिक जे ॾांहुं आहियूं, हिन जो उनवान आहे। हिकु ॾींहुं दुआ मूंखे पंहिंजी मासात ख़ुशबू लाइ, जेका खांसि 20 साल खनि वॾी हूंदी, चवणु लॻी त ख़ुशबू भाॼी ऐं मां बराबरि ऐं हिकु जेतिरियूं आहियूं। मूंखे खिल ॾाढी आई, चयोमांसि अच्छा। चवणु लॻी हा, न रुॻो ख़ुशबू बल्कि सुहिणी, अली ऐं मां असां सभु हिकु जेतिरा आहियूं। सुहिणी ऐं अली संदसि मासात आहिनि ऐं खांसि तक़रीबन 15-20 साल वॾा आहिनि। मूंखे इहो मामिलो ई सम्झ में न पिए आयो। पुछियोमांसि इहो वरी कीअं? चयईं इहे सभई पंहिंजी पंहिंजी फैमिलीअ में सभिनी खां नंढा आहिनि ऐं मां बि पंहिंजी फैमिलीअ में सभिनी खां नंढी आहियां। इन हिसाब सां असां सभु हिकु जेतिरा थियासीं। इन करे असां सभु बराबरि ऐं हिकु जेॾा आहियूं। हिकु जेॾा आहियूं, वाह। खिल रोके चयोमांसि ईअं त पोइ मां बि पंहिंजे घर में सभिनी खां नंढी भेण आहियां। पोइ संदसि जवाबु ॿुधी मुंहिंजूं त मतियूं बि मुंझी वियूं। चवणु लॻी हा बिल्कुलु, त पोइ तूं ऐं मां त आहियूं ई बराबरि ऐं हिकु जेतिरियूं। बसि रुॻो तूं मूंखां थोरा साल अॻु पैदा थी। जॾहिं मां अञा पैदा थी न हुयमि त पोइ छा थियो, आहियूं त बराबरि न। तूं बि सभिनी में नंढी आहीं ऐं मां बि सभिनी में नंढी, ॿई बराबरि। मूं वटि इक़रार करण खां सवाइ को बि चारो न हो। केॾो जंहिं तरीक़े सां तव्हां ॿुधाए रहिया आहियो आबदा साहिबा, मां इहो हिन वक़्तु ॾिसी रही आहियां। हीअ जेके कहाणियूं, ॿारनि जो ॻाल्हाइणु, हुन पेपर ते 10 रुपया लिखणु, ही उहो बचपन आहे जंहिंजे लाइ असां सिर्फ़ु ॿुधियो आहे। यकीन कयो, जॾहिं मुंहिंजी मदर मूंखे अहिड़ा किस्सा ॿुधाईंदी आहे त असां हीअं कंदासीं, असां हूअं कंदासीं, ऐं पोइ ज़ाहिर आहे पंहिंजो बचपन त हर कंहिंखे 100% यादि न हूंदो आहे। पर मां जॾहिं अॼोका ॿार ॾिसां थी, अॼोकी जनरेशन ॾिसां थी, मूंखे लॻे थो के ॿी दुनिया जा ॿार आहिनि। हू बचपन केॾो ख़ूबसूरत हूंदो, जंहिंमें ॿारनि खे इहा ख़बर कोन हूंदी त पैसे सां का शइ ईंदी आहे। केॾो ख़ूबसूरत उहो बचपन हूंदो। हाणे जे ॿारनि खे त इहो त ख़बर आहे त पैसे सां शइ ईंदी आहे, वरी इहो बि ख़बर आहे त महांगी शइ सुठी हूंदी आहे। पहिरीं जो बचपन कीअं हूंदो, आई रिमेंबर त असां गुॾियूं वठंदा हुआसीं, सभु कंदा हुआसीं। हाणे उहो सभु आहे, उहो बचपन नज़र ई कोन थो अचे जेको हिननि कहाणियुनि में आहे। ॾिसो, इन जो मक़सदु हिन किताब में इहे शयूं कंपाइल करण जो मक़सदु इहो ई हुयो त तव्हां पंहिंजे नंढपण में ज़रूरु अहिड़ियूं ॻाल्हियूं पंहिंजी माउ सां कयूं हूंदियूं, पर हींअर तव्हांखे नज़र नथियूं अचनि। त उहा तारीख़ आहे तव्हांजे नंढपण जी, जेका जेकॾहिं माउ सांढे त तव्हांजे सॼी ज़िंदगीअ जे लाइ कमु ईंदी। तव्हांजा ॿार बि हिनखे ॾिसंदा त असांजी वालदा जेका हींअर अछे मथे सां असां ॾिसूं था या एॾी मसरूफ़ ज़िंदगीअ में ॾिसूं था, पंहिंजे नंढपण में कीअं हुई। बिल्कुलु बिल्कुलु। या वरी हिकिड़ो ॿियो सबबु इहो बि आहे त कंहिं कारण जॾहिं वालिदेन हलिया था वञनि ऐं पोइ ॿारनि खे ख़बर न आहे त असांजो नंढपण कीअं हुयो, त हू ॾिसे थो त असां पंहिंजे नंढपण में हीअं हुयासीं। त मुंहिंजे ख़्याल में इहो ॾाढियूं ख़ूबसूरत यादगिरियूं हूंदियूं आहिनि, छो जो उहो वक़्तु वरी तव्हांखे यादि, जॾहिं तव्हां सम्झदार थींदा हो त खोड़ शयूं तव्हांजी जेके वणंदड़ हूंदियूं आहिनि, तव्हांखे यादि हूंदियूं आहिनि, कोई विसरी वेंदियूं आहिनि। माण्हू यादगिरियूं लिखंदा आहिनि, कहाणियूं लिखंदा आहिनि, आतम कहाणियूं लिखंदा आहिनि, पर हीउ उहो दौरु आहे जेको पाण न सिर्फ़ु वालिदेन खे ई यादि हूंदो आहे। सो मां सम्झां थी त सभिनी वालिदेन खे ईअं पंहिंजे ॿारनि जूं ॻाल्हियूं सहेड़णु खपनि। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां सही था चओ। ऐं अक्सर हींअर ताईं जा वालिदैन त करे रहिया आहिनि, अॻियां छा थींदो असांखे ख़बर न आहे। जेका असांजी जनरेशन आहे, जॾहिं उन्हनि जा ॿार वॾा थींदा त पोइ ख़बर न आहे उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं थी रहियूं हूंदियूं। पर हींअर ताईं यकीन कयो, मुंहिंजे घर में अॼु बि उहो ई माहौल आहे त मुंहिंजी मदर वेही ॿुधाईंदी आहे त तूं नंढड़ी हीअं हूंदी है, त तुंहिंजी भेण हीअं हूंदी हुई, त हीअं कंदा हो त उहो एॾो ख़ूबसूरत हिकु माहौल लॻंदो आहे। अॼोको ॿार त जॾहिं मदर सां ॻाल्हाए बि रहंदो आहे, अफ़सोस बि थींदो आहे, पर माण्हू छा करे, त ज़िंदगी जी उहा ज़रूरत बि आहे। अॼोको ॿार सिर्फ़ु फ़ोन ते आहे, मां ॻाल्हाए बि रही आहे तॾहिं बि उहो सिर्फ़ु स्क्रॉल ई करे रहियो आहे, हिकिड़े कन खां ॿुधे थो ॿिए करे। कोई बचपन की कोई ऐसी कोई कहानी याद आ रही है? इसमें तो बहुत सारी कहानियां होंगी जो आपने इसलिए किताब भी रखी है, बहुत अच्छी लिखी है बाजी ने। हाँ, बचपन तो बहुत अहमियत का हामिल था, मगर अब जो बचपन है ना वो बड़ा मोबाइल पे है सिर्फ। कोई ऐसी, मगर जो हमारा बचपन था वो तो बहुत ही, कोई ऐसी क्यूट सी कहानी आपको याद हो? वैसे तो बहुत सारी शरारतें तो बहुत होंगी, लेकिन कोई ऐसी क्यूट सी कहानी कोई याद हो आपको? कभी कोई जिद कर बैठे हो?
जिद तो बहुत ही करते थे। हाँ, जिद बहुत करते थे। मुझे अम्मा मेरी एक किस्सा है, मुझे याद आ गई, देखिए रेहान से आपको याद है, मुझे मेरी अम्मा पैसे हाथ बताती में नहीं होंगे स्कूल नहीं जाऊंगा, मैं नहीं जाऊंगा, पहले पैसे हाथ में होंगे फिर स्कूल जाऊंगा। मुझे मेरी अम्मा बताती है कि कहीं से कोई 500 रुपए के कोई ईदी विदी मिली थी, कोई 500 रुपए। अब हमारे बचपन में 500 रुपए चीज थी, अब तो कुछ भी नहीं है। तो 500 रुपए कहीं मुझे कोई ईदी मिली थी और वो एक ज़ाहिर नोट था। तो मेरी अम्मा बताती हैं तो कि उन्होंने कहा कि ये दे दो, इसमें से ये मैं रख लेती हूँ संभाल के, और मैं जिद्दी कि नहीं मैं तो इससे जाऊंगी और चीज़ लूंगी। तो मेरी अम्मा ने बड़ी टेक्निक के साथ वो जो थोड़े छोटे सिक्के जो है वो ज़्यादा करके मुझे दे दिए कि देखो ये ज़्यादा पैसे, ये ले लो, ये 500 वापस कर दो। और मैंने वाकई ऐसे किया। तो वो कोई 40-50 रुपए मैंने लेके और 500 रुपए का सौदा किया था। तो हमारा बचपन तो ऐसे ही गुजरा था। बिल्कुल ऐसा, हमें पैसों की कोई उस टाइम समझ बूझ नहीं थी, हमें सिर्फ लोगों की समझ बूझ थी। मगर आजकल बच्चों को पैसों की समझ बूझ है, लोगों की समझ लोगों की नहीं है। बिल्कुल। अच्छा जी, कॉलर से गदा है, जल्दी से उनके भी शामिल करे था। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। जी हाजी साहब किए हो, खैरियत से हो, खुश हो? बाबा खैर ता बुधायो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। तहा बुधायो, जिंदगी ठीक आहे, खुश आहे? अल्हम्दुलिल्लाह, हले पे जहान अल्लाह सी पे तो हलाए। माशाल्लाह दुआऊं घुरो पिया सा सभिनी जे लाइ। मदीने में दुआऊं हलन थियूं पयूं। माशाल्लाह इन्हनि दुआउनि जी ही ज़रूरत आहे। ऐं दुआ चवंदा आहिनि त हिकु अहिड़ो अमल आहे जेको कंहिंजे बि नसीब खे बदिले सघे थो। असां वञूं था हरम, जॾहिं हरम था वञूं न जी, त पोइ सलाम पढ़ंदा आहियूं, नालो वठी तव्हांजा। महिरबानी ज़बर साईं जा अचनि जा नाला अचनि था, उन्हीअ जा सलाम पढ़ंदा आहियूं। असांजा नाला पुटनि। असां बिल्कुल असां जेतिरा महिमान अचनि था न, तव्हां त इलाही क़रीब आहियो हरम शरीफ़ जे, जेतिरा महिमान असांजा अचनि था उन्हनि जा नाला लिखी वेंदा कयो। चङो, अलाह चङाई करो, ॿीहर लिखी रखो त पोइ मां तोखां वठंदुसि इंशाअल्लाह। ठीक आहे, चलो ठीक आहे। प्रोग्राम ॾिसो पिया अॼो को? प्रोग्राम हले थो पियो, मां थोरो ॿाहिरि निकिरी आयो आहियां हाणे। प्रोग्राम ॾिसां पियो वेठो। सही ठीक आहे। वॾी महिरबानी हाजी दुनिया हले पई, नंढपिण खां वठी हले पई दुनिया, बसि पियो हले जहान। बिल्कुल। अच्छा हाजी साहब का नंढपिण जी का याद आहे तव्हांखे का कहाणी नंढपिण जी? अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। कई कहानियूं गुज़रियूं, केतिरियूं तोखे ॿुधायूं। अल्लाह चङाई कंदो, बसि अल्लाह तुंहिंजी जमायत खे तोखे सभिनी खे ख़ुशि रखे मौला। महिरबानी वॾी महिरबानी कॉल करण जी, वॾी महिरबानी। अच्छा जी, अॼु आबदा साहिबा कहाणी ॿुधाए असांखे कहाणियुनि में गुम करे छॾियो आहे। असांजो जेको ज़हन आहे वो सिर्फ़ु हाणे बचपन ते वियो आहे। आपको कोई बचपन की बात याद है, कोई शरारत याद है बचपन की? नहीं, कोई याद नहीं है? कुछ बचपन में है बच्चा नहीं, और आजकल के बच्चे जो है ना वो पहले बड़े हो जाते हैं। ये कोई बेल बजा के भागे हो गए? जी किया था ना ये? जी। ये कौन सी उम्र में फिर किया था? बचपन में किया था ना? जी। और क्या याद है बचपन में? और मम्मा पैसे देती थी, हाँ। वहाँ से बोलते थे 100 रुपये का दही लेके आना है, हाँ। और बीच में से 90 रुपये का दही ले आते थे। और 10 रुपए का क्या करते थे ये बताओ? 10 रुपये की चीज़ खाते थे। चीज़ खा लेते थे। ये देखें, ये है जेनजी का बचपन, ये ऐसा जेनजी का बचपन ऐसा है। अच्छा खैर, लेकिन हर कंहिं जो बचपन जेको आहे वो नंढपिण हूंदो ई ख़ूबसूरत आहे, नंढपिण जो यादियूं हूंदी ख़ूबसूरत आहिनि। अच्छा, नंढपिण खां निकिरी थोरो एक्चुअल हक़ीक़त जी दुनिया में वापसि था अचूं, ऐं कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके ज़रूरी करणियूं आहिनि। और रिहान साहब आपकी तरफ आना चाहती हूँ। ये जो एक मसला जो शुरू हो गया है नंबर प्लेट के ऊपर, अचानक से जी डिफरेंट जो है वो नोटिफिकेशन जारी हो गई है। पहले तो बड़ा मुश्किल होता है हमारे लोगों को गाड़ी लेने के बाद रजिस्ट्रेशन कराना, फिर रजिस्ट्रेशन करा के फिर नंबर प्लेट लेना। अब ये कि जिनकी ऑलरेडी नंबर प्लेट है उनको भी अजरक प्रिंट वाली नंबर प्लेट चाहिए, क्या कहानी चल रही है? देखिए महवीश, अजरक से किसी को भी कोई तकलीफ़ नहीं है, इसलिए कि वो हमारी सिंध की सकाफत है और हम सिंध में रहते हैं। बेशक। मतलब तकलीफ़ जो है आवाम को वो चीज़ की है कि जिन गाड़ियों ने पहले रजिस्ट्रेशन करा ली उन्होंने तो पैड करा लिए पैसे, तो उनको नंबर प्लेट फराहम कर दी जाए नहीं। और जो छोटे मतलब मोटरसाइकिल वगैरह हजरात हैं उनके लिए कितनी परेशानी का बायस है कि हर सिंगल पे ट्रैफिक पुलिस वालों की एक चांदी लगी हुई है, वो रोक रहे हैं और वो उनको परेशान कर रहे हैं। ठीक है, गवर्नमेंट को चाहिए कि अगर ऐसा ही कोई नया फार्मूला लाने की कोशिश करते हैं या कोई नई चीज़ लाने की कोशिश करते हैं तो कम से कम उसको आवाम के लिए तो फ्री करें ना। देखें, अगर आवाम के लिए नंबर प्लेट फ्री हो जाए तो ना तो ये ट्रैफिक पुलिस वालों की चांदी सोना लगेगा और ना आवाम को परेशानी होगी। मगर ये हो नहीं सकता। वजह ये है कि ये भी एक ठेका है,
एक नंबर प्लेट अगर 1000 रुपए की है तो आप सोच लें कि आपकी आवाम के पास कितने पैसे आ गए और कितने अकाउंट में चले गए। तो मेरी तो यही गुजारिश होगी कि कोशिश करें कि आवाम को रिलीफ दें, वरना बरोज़ क़यामत इसका हिसाब हर चीज़ का हर इंसान ने देना है। मैंने भी देना है और आपने भी देना है। जो इक़्तिदार में लोग बैठे हैं जिनके हाथ में ये सारे काम हैं, उनको चाहिए कि आवाम को रिलीफ देने की कोशिश करें, ना कि आवाम को परेशान करें। इसलिए कि छोटे लोग जो हैं, जो नौकरी पेशा लोग हैं, वो ट्रैफिक सिग्नल पे खड़े होते हैं और ट्रैफिक पुलिस वाले उनको रोके खड़े होते हैं कि लाओ नंबर प्लेट। अच्छा, वो नंबर प्लेट दूसरी भी मिल रही है बाज़ार में, वो मेरे ख्याल से 1600 रुपए की, 1800 रुपए की मिल रही है, लगा के दे रहे हैं, मगर वो भी एक्सेप्ट नहीं कर रहे पुलिस वाले। कि ओरिजिनली मतलब ओरिजिनल चाहिए ना, तो ओरिजिनल अगर चाहिए तो वो डिपार्टमेंट से लेनी है आपने, तो डिपार्टमेंट से लेनी है तो वहाँ भी फीस है। ऐसा ही है। अब वो बिजली का बिल भरेगा गरीब आदमी, या अपना खाना खाएगा, या वो नंबर प्लेटें बदली कराता फिरेगा। इसलिए कि कराची के अंदर तो अक्सरियत है मोटरसाइकिल की। आप यहाँ से सिंध तक चले जाएँ, अंदरूनी सिंध भी चले जाएँ, तो आपको मोटरसाइकिलों की अक्सरियत सबसे ज़्यादा मिलेगी और सबसे ज़्यादा काम ही मोटरसाइकिल पर लोग करते हैं। तो कम से कम इतना तो रिलीफ दे दें कि मतलब मोटरसाइकिल वाले हज़रातों को नंबर प्लेट फ्री दे दें। चले कारों वाले थोड़े से ताकत वाले लोग हैं, वो खुद ले लेंगे, चलें ठीक कोई है। ऐसी पॉलिसी, क्योंकि और वो कुछ सियासी जमातें और कुछ और भी लोग कह रहे थे कि ये अजरक नहीं होनी चाहिए। देखिए, अजरक से किसी भी शहरी को, ये सियासी बुनियाद पर तो किसी को अख्तलाफ हो सकता है। बाकी जो शहरी हैं, शहर के, कराची के भी शहरी हैं, वो ये नहीं चाहते कि मतलब अजरक ना लगी हुई हो। उन्हें अजरक से कोई तकलीफ नहीं है। अजरक से तकलीफ होगी वो सियासी जमातें ना उनको, बाकी आवाम को कोई तकलीफ नहीं है। आवाम तो चाहती है कि हमें रिलीफ में, अगर यही नंबर प्लेटें फ्री मिले तो वो उसी टाइम जाके अपने गाड़ियों में नंबर प्लेट लगा लेगी। कुछ सियासी जमातों ने ये लफ्ज़ इस्तेमाल किया है कि भाई अजरक असेंबलियों में होनी चाहिए और यहाँ नहीं होनी चाहिए, यहाँ पर वो झंडा होना चाहिए। ऐसा कुछ भी नहीं। देखिए, पंजाब में आप जाएंगे तो पंजाब की अपनी सकाफत लगी है नंबर प्लेट। आप सरहद में चले जाएँ तो सरहद में भी लगी हुई है। तो सिंध में अगर लग गई तो कोई क़यामत नहीं आ गई, उसको एक्सेप्ट करें। हाँ, हुकूमत के लिए ये तंबीह है कि वो इसको कोशिश करे कि जो गरीब लोग हैं उनको रिलीफ दे, उनको फ्री नंबर प्लेट दी जाए। और ये जो हमारे हजरात वाइट वर्दी वाले, उनको थोड़ी सी शर्म करनी चाहिए कि हर जगह वो गरीब को रोक के खड़े होते हैं। अमीर की गाड़ी को हाथ देने की भी ताकत नहीं है उनकी। मैं रोड पे होता हूँ, मेरी गाड़ी को रोके ना ज़रा, नहीं रोकेंगे, मगर रोकेंगे उस शख्स की गाड़ी को जो गरीब आदमी होगा, उसकी गाड़ी को रोक लेंगे। उससे दो जो उसकी जेब में 200-300 होंगे वही ले लेंगे। और वो गरीब आदमी बेचारा क्या करे, उसे मजबूरन देना होता है, उसे काम पे भी जाना होता है, वरना गाड़ी बंद कर देंगे या लाइसेंस या कागज़ रख लेंगे। बिल्कुल बिल्कुल। इस चीज़ को देखिए, आपने बरोज़ क़यामत इसका हिसाब देना है। और ये बड़ा एक कॉमन एक फैक्टर है कि एक चीज़ जो एक बार आपने जिसकी पेमेंट कर दी गई है, वैसे भी अगर देखा जाए आम अल्फाज में भी नंबर प्लेट को हटा के भी अगर हम एक बात सोचें कि एक चीज़ के लिए जिस पे आप ऑलरेडी पेमेंट कर चुके हैं, तो ज़ाहिर है उसके लिए आप नहीं करेंगे। अब अगर रियासत उसको नए तरीके से लाना चाहती है तो उनके शोल्डर पर जिम्मेदारी होनी चाहिए। जो पेमेंटें हुई है ना, वो होती हैं कारों की, बाइकों की पेमेंट डिपार्टमेंट में नहीं हुई, ठीक है। आप टैक्स पे करते हैं ना, नंबर प्लेट के लिए ऐसे नहीं मिलती। हाँ, ठीक है, पे करते हैं। नंबर प्लेट अगर आई, मेरा कहने का असल वजह यही है ना, सिंधी अजरक से कोई तकलीफ नहीं है आवाम को। आवाम को तकलीफ है वो जो पैसे मांग रहे हैं ना कि नंबर प्लेट के, वो तकलीफ उसी से है आवाम को। इस चीज़ को रिलीव कर दें, इशू खुद ब खुद खत्म हो जाएगा। हाँ, और आप तो 1000 रुपये कह रहे हैं टैक्स, मेरा ख्याल है, क्योंकि रिसेंटली मैंने पे किया है तो वो कोई 16-18 हमारी गाड़ियों को ज़्यादा है। मैं तो मोटरसाइकिल की बात कर रहा था, 1800 रुपये। हाँ जी जी, मैं मोटरसाइकिल की बात कर रहा हूँ, मैं तो गाड़ी की बात नहीं कर रहा हूँ। लाइन में ना लगने के लिए भी हमें 1000 रुपये देने पड़ते हैं। बिल्कुल बिल्कुल, वो तो वो अलग काउंट होते हैं। असल में ये सब कुछ हमने खुद से बनाया है। हाँ, कानून पूरी दुनिया में एक ही है। असल में हमने देखा कि रश है तो हम सोचते हैं किसी बंदे को ढूंढे, और बंदा भी वहाँ मिल जाता है। हाँ। बोला भाजी मैं करा दूंगा, लाएं 1000 रुपये। अब हम सोचते हैं कि टाइम को बचाने के लिए हम सोचते हैं 1000 रुपये दे दे, ज़्यादा बेहतर है। हाँ, इसीलिए हमने अपने मैंने क्या कहा, पिछले प्रोग्राम में भी आपसे कहा था कि जैसे हम खुद हैं वैसे ही हम पर हुक्मरान मुसल्लत है। क्यों मुसल्लत है? सही, कुरान में है ना, अल्लाह से तो कोई दो राय नहीं है ना, जो अल्लाह ने फरमा दिया वही होना हमारे साथ। जैसे हम खुद हैं वैसे हमारे ऊपर मुसल्लत हुए। बिल्कुल 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 वजह फरमा रहे हैं आप। अच्छा जी, मुझे 4 बार कोई कहा गया है कि जल्दी से गाने की तरफ जाए, तो जल्दी से तहानी तरफ अचण चाहे हूँ शरा साहब छा शामिल कर दो। मैं सजाद अली का सॉन्ग डेडिकेट करूँगा। ठीक है भाई, शहरोज को इतनी सिंधी तो आ गई है कि अगर मैं उसको बोलूँ क्या शामिल करेगा तो सही जवाब दे रहा है। चले जी, शामिल करते हैं। जे तू कदरावी लंघ जावे, हयाती पंजाबी बन जावे, मैं बेड़ियां 1000 तोड़ लां, मैं पानी विचों साह निचोड़ लां।
रावी विच पानी कोई नहीं ते अपनी कहानी कोई नहीं जे संग बेलिया कोई ना ते किसे नू सुनानी कोई नहीं अखां च दरिया खोल के मैं जख्मां दी थां ते रोड़ला जे तो कद रावी लंघ जावे हयाती पंजाबी बन जावे मैं बेड़ियां हजार तोड़ला मैं पानी विचों साह निचोड़ला एक ऐसी मजबूरी हो गई कि सजना तो दूरी हो गई विचोलियां दे नाल वगदी ये जिंद कदों पूरी हो गई बेगानियां दी राह छोड़ के मैं अपनी मुहाड़ मोड़ला जे थो कदरावी लंघ जावे हयाती पंजाबी बन जावे मैं बेड़ियां हजार तोड़ला मैं पानी विचों साह निचोड़ला ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा मुझे ये बताओ, ये तो तुम माशाल्लाह बहुत खूबसूरत तरीके से तुम गा रहे हो, परफॉर्म कर रहे हो। ये हमने सुना है कि आप जब तक गाने को सही से समझें ना, उसको फील ना करें, तो आप सही से गा नहीं सकते। समझ आती है सारे गानों की? जी। पता चल जाता है कि क्या बोला जा रहा है? जी। किस ये हमारे आजकल के बच्चे बड़े शार्प हैं, हमें सोचना पड़ता है कि ये क्या लिखा हुआ है। हमारे बच्चे आजकल के बड़े शार्प हैं। अच्छा, जल्दी सा ब्रेक की तरफ हलणो है, वक्त है ब्रेक जो ब्रेक खां पोइ वापस अची इंशाल्लाह कुछ शेरो शायरी जो सिलसिलो भी शामिल कंदासीं, कुछ ॿियनि ॻाल्हियुनि जो भी सिलसिलो शामिल कंदासीं। वक्त है ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा जी, प्रोग्राम में ॾाढी खूबसूरत खूबसूरत शयूं अॼु मुंहिंजे प्रोग्राम में शामिल थी रहियूं आहिनि। खूबसूरत कहाणियूं भी शामिल थी रहियूं आहिनि, खूबसूरत ॻाल्हियूं शामिल थी रहियूं आहिनि, खूबसूरत आवाज़ जेका आहे उहा बि शामिल थी रही आहे। अच्छा, कुझु ॿियो भी असां अगरि ॿुधणु चाहियूं आबदा साहिबा, त छा शामिल कंदो, कहिड़ी कहाणी शामिल कंदो? हीअ हिकिड़ी आहे नंढड़ी कहाणी, आराम सां आराम सां आराम सां आराम इन में इहो आराम सां थोरो लिरिकल अंदाज़ में ॻाइण वारी अंदाज़ में चवंदा। हिकु भेरे दुआ खे ॿांह में धकु लॻो, संदसि ॿांह जी पटी कराइणी पई ऐं जेका 2-3 ॾींहं हली पई। नेठि उहा खोलणी बि पई। ज़ख़म बि घणे भाङे ठीकु थी वियो हुअसि। ज़ख़म ठीकु थियण ते संदसि पटीअ खोलण वारो मरहलो तमामु मुश्किल हो। तोड़े जो दुआ खे उन वक़्तु ज़ख़म में सूर न हो, पर इन डप खां त पटी खुलंदी ऐं ज़ख़म खे चोरबो त ॾाढो सूर थींदो, संदसि अखियुनि मां ॻोढ़ा लारूं करे पे ॻड़िया। पटी खोलण बि ज़रूरी हुयो, पर पटी खुलण सां थोरी तकलीफ़ बि लाज़मी थियणी हुई, सो वॾी चैलेंजिंग सूरत हाल हुई। ख़ैर खेसि रहे रहे पटी खोलाइण ते राज़ी त कयोसीं, पर जीअं ई हथु पियो लाहिजेसि त उभ फाड़ रड़ियूं थी कयईं। ईअं पियो महसूसु थिए ॼण ताज़ो धकु लॻो हुजेसि। मूं पोइ आथत ॾींदे चयोमांसि त दुआ परेशान न थी, असां आराम सां ईअं पटी लाहींदासीं जो तोखे ख़बर बि न पवंदी। तूं बसि चुप करे वेही रह, असां वरी आराम सां पटी खोलण वारो गीत ॻायूं था त जीअं तोखे सूर महसूसु न थिए। ईअं मां ऐं सभु ॿार, मुंहिंजा ॿिया ॿार गॾिजी गीत वांगुरु सुर में आराम सां वरजाए ॻाइण लॻासीं। दुआ जो ध्यानु इन 2 लफ़्ज़नि वारे गीत आराम सां में अटकी वियो ऐं असां आहिस्ते आहिस्ते ॾाढी आराम सां संदसि उहा पटी खोलण में कामयाबु थी वियासीं।
उन खां पोइ इहो गीत अहिड़ो त सभिनी जे वात ते चढ़ी वियो जो अक्सर केतिरनि ई कमनि में इहो गीत सभु ॻाईंदे को वॾो को कमु कंदा हुजऊं त इहो गीत ॻाईंदे सभु कमु कंदा हुआसीं। मसलन घर जी सेटिंग मटाईंदे, ॻोढ़ियूं शयूं हटाइण वक़्तु, स्टूल ते चढ़ी को कमु करण वक़्तु, ॼण घर में इहो गीत सभिनी ॿारनि लाइ ख़ुशगवारीअ जी अहसास जी अलामत बणिजी वियो। ऐं जॾहिं बि को कमु कंदा हुआसीं त कोर्स में सभु गॾिजी ॻाईंदा हुआसीं आराम सां आराम सां। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा आबिदा साहिबा, माशाल्लाह तव्हां खोड़ सारियुनि जॻहियुनि ते लिखी रहिया आहियो, तव्हांजा किताब ॿारनि जे लाइ, शाइरी जा किताब, तव्हांजा आर्टिकल्स, खोड़ सारा लफ़्ज़ आहिनि जेके तव्हां तख़लीक़ कंदा रहिया आहियो। तव्हांखे छा थो लॻे त अगरि असां मुआशरे जी बहितरी ते अगरि कमु कयूं त छा लफ़्ज़नि में एतिरी ताक़त आहे, राइटिंग में एतिरी ताक़त आहे जो असां मुआशरे जो जेको सुधार आहे उहो करे सघूं? बिल्कुलु। ॾिसो, लिखारीअ जो कमु ई इहो हूंदो आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां हिन कहाणीअ जी कंटिन्यूएशन में ॿुधायां त हीअ जेका कहाणी हुई उहा मूंखे यादि न हुई। हीउ वाक़ियो जॾहिं मां हीअ किताबु कंपाइल करे पूरो पे कयमि त मुंहिंजी धीअ अची करे ॻाए करे मूंखे चयो तव्हां हीउ छो न शामिलु कयो। सो लफ़्ज़ एतिरो तव्हां ते असरु कंदा आहिनि। ॾिसो, असां चवंदा आहिनि त लफ़्ज़नि जा खेॾगड़ हूंदा आहिनि। तव्हांजा लफ़्ज़ में वॾी ताक़त हूंदी आहे। तव्हां पंहिंजे ॿार खे लफ़्ज़ सां हिसाए बि सघो था, लफ़्ज़ सां इनकरेज बि करे सघो था। उहो साॻियो ई लफ़्ज़ तव्हां प्यार में चवंदो त ॿारु ॻाल्हि सम्झी वेंदो, कावड़ में चवंदो त ॿारु सम्झी वेंदो। हाणे मिसाल तौरु जल्दी कर, जेकॾहिं असां चऊं था जल्दी कर त ॿारु हिसिजी वेंदो। जेकॾहिं असां चवंदासीं जल्दी कर त यानी लहजो बि आहे तव्हांजो। ऐं अहिड़े तरीक़े सां रुगो ॿार न, रुगो घर न, पूरे समाज में तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि सां माण्हुनि खे उत्साह ॾेई सघो था। अक्सर असां वटि अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि जिन ते ॾाढो माण्हू अग्रेसिव थी वेंदा आहिनि, जज़्बाती थी वेंदा आहिनि। त माण्हुनि खे उहा ॻाल्हि महसूस बि कराइजे, पर अहिड़े तरीक़े सां महसूस कराइजे जो हू हुननि जे दिलि ते बि महसूस थिए, कंहिंखे कावड़ बि न लॻे। सो लफ़्ज़नि जी वॾी हुरमत आहे, लफ़्ज़नि में वॾो पावर आहे। तव्हां इहे जेके आहिनि से लफ़्ज़, जुमिला, आर्टिकल, कहाणी, हिकिड़ी कहाणी आहे, तव्हां समाज खे साम्हूं कुझु नथा चई सघो, पर हिकिड़ो नज़्म तव्हां पेश कयो त उहो तव्हांखे उथलाए वठंदो। तव्हां ॾिसंदव त असांजी शाइरीअ जी जेका लिटरेचर जी जेका शुरूआत आहे त अॻाटे ज़माने में मज़हब जी प्रचार नज़्मनि में थींदी हुई। असां वटि जेके इस्माइली दाई आया, सिंधी हुन में ॾिसूं, जेकॾहिं इस्माइली दाई आया त उहे गिनान ॿुधाईंदा हुआ, नज़्म ॿुधाईंदा, बेत ॿुधाईंदा त माण्हू सम्झी वठंदा उहा ॻाल्हि। या असांजे तसौफ़ में बि ॾिसो, सुता थी जाग निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंड कंदे न मिले। सही सही। त इहो सुता उथी जाग तव्हां कंहिंखे धांधूड़े करे नथा उथारियो, पर हुनखे चओ था त जेको ग़फ़लत जी निंड में सुतो पियो आहे इन मां जाग, सुजाग थी अखियूं खोल, समाज खे ॾिस, समाज ते पंहिंजी अखि रख। जी जी। ऐं ॿियो भिटाईअ जो मां हिकिड़ो बेत अक्सर मूंखे ॾाढो वणंदो आहे, मां चवंदी आहियां त तुम्बाए ताक़ीद सी जिन पिञायो पा, ताक़ीद सां जेको पंहिंजो कमु करनि थियूं। हाणे एट ते सुट थी कते, पर चए थी त तुम्बाए ताक़ीद सी, ॾाढे ध्यान सां जीअं तुम्बियो, जिन पिञायो पा, हिकिड़ो पा कपह जो आहे उहो पिञाए करे कयईं, लसी तंद लतीफ़ चए हली तन हथा, त उहा ॾाढी ताक़ीद सां जॾहिं कबो आहे त उहा धागे जी लसी तंद निकिरंदी आहे। ऐं जेकॾहिं बेध्यानीअ सां कबो आहे त उहा खोहरी तंद निकिरंदी आहे। ॾाढी डेलिकेट नमूने सां आराम सां जॾहिं तव्हां कढंदव त उहा ॾाढी सुहिणी तंद निकिरंदी। त चए थो त लसी तंद लतीफ़ चवे हली जन हथा, मलमल मझा माउ, मलमल जो धागो आहे, मलमल मझा माउ जे सिखियूं तिन सोन कयो, जे सिखियूं तिन सोन। हाणे ॾिसो, इन शइ खे तव्हां भिटाईअ कंहिं ज़माने में पंहिंजे घर में एट हलंदे ॾिठी, उन खां पोइ हुनखे ख़बर हुई त असांजी सिंध में कपाइदीअ जी केतिरो घणी क़दीम तारीख़ आहे। तव्हांखे मां ॿुधायां त जेको मम्मियुनि जे मथां जेको कपिड़ो वेढ़ियो वेंदो आहे कॉटन जो, उहा कॉटन सिंध मां वेंदी हुई। सही सही। इहो सिंध जूं कातियारियूं इहो धागो कतींदियूं हुयूं, त इहा तारीख़ हुई।
हुन उहो ॾिठो ऐं अॼु जी औरत जेका मां त चवंदी आहियां त तुम जेका औरत जीअं सिटुक थींदी हुई, हीअ जेको असांजो कलम आहे इहा असांजी, ऐं हीअ किताब कलम ऐं पनो जेको आहे इहा असांजी एट ऐं कप आहे जंहिंसां असां जीअं उहा सुटुक थींदी हुई असां पंहिंजा कलम सां लफ़्ज़ कयूं था। ज़बरदस्त त हर दौर में लफ़्ज़ जेके आहिनि जेको शाइर या अदीब लफ़्ज़नि जी हुरमत सम्झी ऐं उन्हनि जो पावर सम्झी जेको मैसेज ॾींदो आहे ज़माने खे, उहो ईंदड़ वक़्तनि ते बि हूंदो आहे, हर वक़्त ते उहो लागू थींदो आहे। हर वक़्त ते अॼु बि असां सम्झी सघूं था बाबा एहतियात सां कमु कंदव त मलमल मां सोन, मलमल मां जा मां जे सिखियूं, कंडीशन इहा आहे त सिखियूं सोन कयो। बिल्कुलु 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 यार जल्दी सां कॉलर सां गॾु आहिनि उन्हनि खे शामिल करे था वठूं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु सां सां गॾु? मुनीर थो ॻाल्हायां हैदराबाद। जी मुनीर साहब ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? दुआ सब खैर, तव्हां ठीक आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। हैदराबाद जो मौसम कीअं आहे? ज़बरदस्त मौसम आहे। अचो तव्हां घुमायूं अल मंज़र, ज़फर भाई खे तव्हां बचो ऐं शबी भाई खे। ज़रूर ज़रूर शो भाई, अल मंज़र की दावत शबी भाई, हाँ शबी भाई फरमाइश आहे कलंदर जी धमाल। ओहो ठीकु आहे इंशाल्लाह। शबी जी जी शबी भाई मूंखे सुञाणंदा थो। हाँ अच्छा हाँ मां रखियो आहे चलो घुमायां तव्हांखे। ज़रूर ज़रूर इंशाल्लाह जॾहिं बि हैदराबाद अचणु थींदो त तव्हांजो नालो ज़रूर ज़हन में हूंदो। वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ। ऐं इंशाल्लाह असां कोशिशि कंदासीं त असां धमाल पंहिंजे प्रोग्राम में शामिल करे सघूं। न तो शो भाई हम तो होते ही हैं, किसी और दिन सही, कोई मसला नहीं है। अच्छा जी अॻियां वधंदे तव्हांजी तरफ़ अचणु चाहियां थी ऐं रियाज साहब आपकी तरफ आना चाहूँगी। यहाँ पे बड़ी खूबसूरत अंदाज में लफ्ज़ों की जो इम्पोर्टेंस है आबदा साहिबा बता रही थी और किस तरह उसको सही इस्तेमाल करके और सही लिहाज से इस्तेमाल करते उनको पावरफुल बनाया जा सकता है। मुझे ये बताएं हम लोग तो अभी आज के मुआशराती, वो तो ज़ाहिर है आबदा साहिबा तो अदीब की नज़र से देखती हैं तो वो नज़र तो बड़ी गहरी होती है। हम ज़रा मुआशराती तौर पे ज़रा देखते हैं तो जिस तरह आबदा साहिबा कह रही थी कि जिसको गुस्सा आ जाए, ये तो हम रोज़ का मामूल नहीं है हमारा कि हमें गुस्सा आ जाता है तो हम सोचते नहीं हैं कि हम क्या बोल रहे हैं। अच्छा अपने घर में तो करते ही करते हैं, बाहर भी ऐसा ही कर रहे होते हैं। आपको लगता है कि हम उनको इन लफ्ज़ों को सही मानाओं में हम सिखा नहीं पाए, हम डिप्रेस हो गए, इसीलिए हम इस तरह के जो एक्ट हैं वो हमारे सामने आते हैं? बिल्कुल ऐसे ही है जैसे मैम ने कहा, बिल्कुल सही कहा कि अदब जो है ना, मतलब एक लफ्ज़ है कि महविश, एक लफ्ज़ महविश, तो लफ्ज़ में फ़र्क आ गया ना। ये फ़र्क हमारे लोग समझ नहीं पा रहे हैं, इसी वजह से तकरार और बहस में मुब्तला हैं। हाँ मतलब अदब बहुत ज़रूरी है। जी जी बेअदब बेनसीब, बाअदब बानसीब। हाँ बाअदब बानसीब। अच्छा आपने क्योंकि जब भी आपके सोशल वर्क की बात हुई है तो आप डिफरेंट सेक्टर्स पे काम करते हैं तो आई एम श्योर आपकी एजुकेशन पे भी नज़र ज़रूर गई होगी। आपको क्या लगता है कि जो लोग, अक्सर लोगों का ये कहना है कि आप अगर एजुकेटेड हो जाएं तो आप में वो तहज़ीब, वो अदब, वो ठहराव आ जाए, क्या आपको लगता है कि एजुकेशन और ठहराव का आपस में कोई ताल्लुक़ है? बहन भाई हैं दोनों? नहीं बहन भाई तो नहीं है। तो हमारे पास तो यही कॉन्सेप्ट है कि जितना ज़्यादा पढ़ा लिखा होगा वो कुछ भी बोल रहा होगा, लेकिन पढ़े लिखे भी देखे जो उनके अंदर अदब भी मौजूद नहीं है, बिल्कुल बेअदब है। सही। तालीम से अदब का कोई ताल्लुक नहीं है। अदब का ताल्लुक तो घर से है, जो घर से मिला होगा अदब। जब घर वालों ने अदब नहीं सिखाया होगा तो फिर बंदा बाहर कहाँ अदब सीख पाएगा। कुछ लोग ऐसे भी जिनके घर वाले नहीं थे, उन्हें अदब ना मिल सका, मगर वो बाहर लोगों के साथ बैठते हुए अदब सीख गए और वो अदब से ज़िंदगी गुजार रहे हैं। बिल्कुल। अच्छा कैसे डिसाइड किया जाए रियान साहब, आप क्योंकि डिफरेंट लोगों से मिलते हैं, हम अक्सर सुनते तो हैं, बोलते भी हैं, नसीहतें भी हमें मिलती हैं कि अपनी दोस्ती अच्छी रखो, अच्छे लोगों में उठो। ये कौन है ये अच्छे लोग, कहाँ पाए जाते हैं? असल नेगेटिव और पॉजिटिव, हमने हमेशा नेगेटिव को पहले रखना है, बाद में पॉजिटिव को रखना है। इसकी बिना पर ही सारे मामलात हैं। अगर हम शुरू से ही पॉजिटिव रखें सामने वाले पे, नहीं ये अच्छा आदमी है, तो आपका जहन उसी तरीके से बनेगा। मगर हमने पहले ही इसके लिए सोच लेना कि यार ये ढोल वाला बैठा हुआ, ये ढोल पता नहीं कहाँ से बजे, क्या सही नहीं है यार, ये पहले से ही दिमाग बना लिया हमने। हाँ। बस यहीं से सारा काम शुरू ख़राब हो गया। बिल्कुल। आपको हमेशा पॉजिटिव सोचना चाहिए हर इंसान के लिए। हो सकता है कि वो आपकी नज़र में सही ना हो, मगर अल्लाह तबारक व तआला की नज़र में तो सही हो, तो फिर क्या कर लोगे आप? बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। ये सोचना हमने बंद कर दिया। और किसी ने एक बड़ी खूबसूरत लाइन कही थी और उस लाइन की वजह से मेरी ज़िंदगी में बड़ी तब्दीली आई है कि आप किसी को अगर बुरा देखते हैं तो बुराई उसमें नहीं है, आपकी नज़र में।
आपकी नज़र बुरी है। अगर आपकी नज़र अच्छी होती तो चाहे वो कितना ही बुरा इंसान हो, आप कोई ना कोई उसकी अच्छाई देख लेते। बिल्कुल। ये आपकी नज़र है जो बुरा देखती है, आप उस अच्छे को नहीं देखते। और यकीन करें कि जब मैं कभी कभी इन बातों पे सोचती हूँ और मैं कहती हूँ कि हमारी जो अप्रोच है वो इतनी नेगेटिव हो गई है कि जो बंदे में खामी होगी तो हमें नज़र आएगी, उसकी खूबी होगी हमें नहीं नज़र आएगी। वो कितना भी अच्छा परफॉर्म कर रहा हो लेकिन उसकी खूबियाँ हमें नज़र नहीं आएगी। हम कोशिश में होंगे किसी तरह इसकी खामी पकड़ लें। तो ये आपकी नज़र है, आपका माइंडसेट है जो बुरा है। लोगों ने माइंड बनाया हुआ है ना, मतलब आप किसी के साथ 10 दफ़ा नेकियां कर लें, हाँ। ज़रा सा आपने एक उसके साथ खराबा किया, उसने आपकी तमाम चीज़ों पे पानी फेर देना है, बुला दिया सब कुछ। मैं भी बहुत सही हाँ। है। बस ये इंसान ने बना लिया है। हाँ, ऐसे ही इंसान को चाहिए कि पॉजिटिव सोचे हर इंसान के लिए। बिल्कुल। मगर वो हर इंसान के लिए, वो अपने मतलब के आदमी के लिए पॉजिटिव है, हाँ। और जो मतलब का नहीं है उसके लिए नेगेटिव है। जो उसे पसंद है उसके लिए वो पॉजिटिव है, जो उसे पसंद नहीं है हाँ। उसके लिए वो नेगेटिव है। बिल्कुल ऐसा ही है। अच्छा जी, पसंद की बातें हो रही हैं तो ऐसा कोई, मुझे लगता है हमारे अरीब करीब, बल्कि देखने वालों के भी अरीब करीब कोई ऐसा शख्स नहीं है जिसको म्यूजिक ना पसंद हो। तो उसका सहारा हमारे पास आज बड़ा जबरदस्त हमारा एक सिंगर हमारा हमारे मुन्ना साथ सिंगर है, बिल्कुल। मुन्ना सिंगर हमारे साथ। नया नाम मिल गया तुम्हें, मुन्ना सिंगर, शहरोज हट गया। अच्छा जी, शामिल करते हैं शहरोज साहब की आवाज़। क्या शामिल हो रहा है शहरोज? मैं ट्रेंडिंग में बहुत सॉन्ग चल रहे हैं आजकल, वो वाला है रांझिया वे। हाँ, वो करने लगे हो जी। जबरदस्त। ट्रेंड पे आने का सबको शौक होता है नहीं? जी। मेरा जिस्म ते जान ईमान भी तू, मेरा जिस्म ते जान ईमान भी तू, मेरा रब रसूल कुरान भी तू, मेरा रब रसूल कुरान भी तू। सिर कदमाते धरांगी रांझिया वे, सिर कदमाते धरांगी रांझिया वे, जिमें कमेगा करांगी रांझिया वे, जिमें कमेगा करांगी रांझिया वे, दम नाल दम भरांगी रांझिया वे, जिमें कमेगा करांगी रांझिया वे, जिमें कमेगा करांगी रांझिया वे। मुख मोड़ना यार दा कम नहीं, मुख मोड़ना यार दा कम नहीं, यारी तोड़ना प्यार दा कम नहीं, यारी तोड़ना प्यार दा कम नहीं। तेरे नाल मैं मरांगी रांझिया वे, तेरे नाल मैं मरांगी रांझिया वे, जिमें कमेगा करांगी रांझिया वे, जिमें कमेगा करांगी रांझिया वे। तेरे हुक्म ते जान निसार करसा, तेरे हुक्म ते जान निसार करसा, तेनू सोने रज के प्यार करसा, तेनू सोने रज के प्यार करसा। तेरा पानी भी परांगी रांझिया वे, तेरा पानी भी परांगी रांझिया वे, जिमें कमेगा करांगी रांझिया वे, जिमें कमेगा करांगी रांझिया, दम नाल दम भरांगी रांझिया वे, जिमें कमेगा करांगी रांझिया वे, जिमें कमेगा करांगी रांझिया वे। ज़बरदस्त। ज़मानो केडो फास्ट थी वह। ये जो ट्रेंडिंग है उसकी 2 लाइनें ही ट्रेंडिंग है और वही सुना हुआ था, आज मैंने पूरा सुना है।
ज़िंदगी कितनी फास्ट चली गई है। जल्दी सां असां भी उन ट्रेन में असां सवार थियूं था, जल्दी सां वञूं था ब्रेक जी तरफ़। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात था कयूं नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा जी, खोड़ सारी ख़ूबसूरत ॻाल्हियूं शामिल थी रहियूं आहिनि। शाइरी अॼु ताईं हींअर ताईं छो न शामिल थी आहे? एॾो अरसे खां पोइ तव्हां मिलिया आहियो, तव्हां शाइरी बि न पिया ॿुधायो। कॾहिं शाइरी ॿुधंदासीं असां? बसि हिन महिल ताईं कहाणियूं हुयूं। आहे हिकिड़ो नंढड़ो नसरी नज़्म आहे, हू न अचिणो आहे, हू न अचिणो आहे, हू न अचिणो आहे, हू न अचिणो आहे, न ईंदो कॾहिं सो त तय आहे, हू न अचिणो आहे, न ईंदो कॾहिं सो त तय आहे, पर हिन दिलि जो छा कजे, जा हर खड़के ते छिरके थी, धड़के थी, तड़पी पए थी। वाह। हिन दिलि जो छा कजे, जा हर खड़के ते छिरके थी, धड़के थी, तड़पी पए थी, मुड़े ई नथी, मञे ई नथी, एतबार करे ई नथी, मुड़े ई नथी, मञे ई नथी, एतबार करे ई नथी, त हू न अचिणो आहे, न ईंदो कॾहिं इहो तय। वाह, एॾी ग़मगीन आबिदा साहिबा, एॾियूं प्यारियूं प्यारियूं कहाणी ॿुधाए। एॾो ग़म न केॾा हलिया वियो तव्हां ग़म में? बसि ग़म ख़ुशी सभु ज़िंदगी आहे, इहा ज़िंदगी जो हिसो आहे न। ग़म खां ख़ुशीअ ॾे अची वञो, ख़ुशीअ खां ग़म ॾे अची वञो, ऐं हिक ॿिए जो ग़म जो ख़ुशीअ ते, ख़ुशीअ जो ग़म ते असर ई न पवणु ॾियो। इहा ई ज़िंदगी आहे। वाह। बट मां हमेशह उन्हनि औरतुनि खे अप्रिशिएट कंदी आहियां जिन पंहिंजी ज़िंदगीअ में तकलीफ़ूं बि ॾिठियूं आहिनि, विछोड़ा बि ॾिठा आहिनि, साथ बि ॾिठो आहे, पर विछोड़ो बि ज़ाहिर कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके इंसान जे हथ में न हूंदियूं आहिनि। सो काफ़ी उन्हनि औरतुनि खे मां सलाम कंदी आहियां, जिन मां हिकु मुंहिंजी मदर बि आहे, जेके उन खां पोइ बि स्ट्रॉन्ग इंडिपेंडेंट वुमेन थी साम्हूं ईंदियूं आहिनि, ऐं न सिर्फ़ु पाण मुआशिरे सां विढ़ंदियूं आहिनि, बल्कि पंहिंजे औलाद खे बि उहो ई तरबियत ॾींदियूं आहिनि। तव्हां उन्हनि मां हिकु आहियो, ऐं मां दिलि सां यकीन कयो तव्हांजी रिस्पेक्ट कयां थी, जंहिं तरीक़े सां तव्हां अदब खे बि खणी हले रहिया आहियो, पंहिंजे घर खे खणी हली रहिया आहियो, पंहिंजी तहज़ीब खे खणी हली रहिया आहियो, पंहिंजे वालिद साहिब जो नालो खणी हली रहिया आहियो। ही एक्चुअली अहिड़ा मिसाल असांखे इलाही घटि मिलंदा आहिनि। टाइम इलाही घटि आहे, पर हिकु शइ ज़रूरु मां तव्हांजे लफ़्ज़नि में उन्हनि तमामु माण्हुनि जे लाइ ज़रूरु शामिलु करणु चाहींदमि जेके डिफरेंट फील्ड्स में आहिनि, अदब जी फील्ड में आहिनि या कंहिं बि फील्ड में आहिनि। असां वटि डेवलपमेंट ॾाढी जल्दी थींदी आहे, शयूं ॾाढो जल्दी चेंज थींदियूं आहिनि। कीअं पंहिंजे पाण खे अपडेटेड रखणु खपे कंहिं बि फील्ड में? ॾिसो, हींअर पंहिंजो पाण खे हर जंहिं बि फील्ड में तव्हां आहियो, तव्हां हिकिड़ी फील्ड में आहियो, तव्हां दुनिया जहान जी मुख़्तलिफ़ फील्ड सां पंहिंजो पाण खे अपडेट करे सघो था। उहो ज़मानो वियो जॾहिं तव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ ॻोल्हण जे लाइ डिक्शनरी खोलणी पवंदी हुई, किताब ॻोल्हण लाइ लाइब्रेरी वञणो पवंदो। हिन महिल हीअ जेका शइ, हीअ जेको एंड्रॉइड या हीअ जेको गैजेट तव्हांजे हथ में आहे, इहो तव्हांखे सॼी दुनिया सां घुमाए थो। सो पॉज़िटिव रहो, मुस्बत सोच रखो, ऐं ॾिसो त असां कहिड़ी शइ, हाणे जिते तव्हांजे ज़हन में अचे त काथे मुंझारो आहे, उते हिन खां खोले पुछो। हा, ऐं ही तव्हां हिन जे वसीले हर फील्ड में तव्हां पंहिंजो पाण खे अपडेट करे सघो था। को वक़्तु हुयो जो घर में 9 वॻे ख़बरनामो ॾिसण जे लाइ वञिणो पवंदो हो, तव्हां ख़बरुनि सां पाण खे अपडेट करे सघो था। जेको सवाल मां हिकिड़ी सिर्फ़ु ॻाल्हि कंदमि, जेको सवाल तव्हांजे ज़हन में उभरे उन जो जवाबु तव्हां हिन गैजेट खां वठो। रांदियूं, फिल्मूं, टिकटॉक, इहे सभु शयूं, इहे वक़्त जो ज़ियान, इहे एंटरटेनमेंट आहे पंहिंजी जाइ ते, पर जेका मालूमात तव्हांखे हितां मिले थी उहा वॾो ख़ज़ानो आहे। उन ख़ज़ाने सां तव्हां पंहिंजो पाण खे कनेक्टेड रखो त तव्हां किथे बिल्कुलु अपडेट हूंदो। कोई तव्हां खां सवाल कंदो, तव्हांखे दुनिया जी ख़बर हूंदी त अदब में छा आहे, साइंस में छा आहे, AI छा आहे। AI ते भरोसो न कयो, AI ठीकु न आहे, हुन ते वरी ॿिए कंहिं भेरे ॻाल्हाईंदासीं, पर तव्हांखे ख़बर पवंदी त AI जा नुक़सान कहिड़ा आहिनि, दुनिया काॾे वञे थी। तव्हां बिल्कुलु पंहिंजो माण्हू तव्हां मां हैरान हूंदा त तव्हां ॻाल्हायो कीअं था, तव्हांखे हर शइ जी ख़बर आहे। जेकॾहिं तव्हां पॉज़िटिव थी करे ऐं इंफॉर्मेशन मतलब नॉलेज के पंहिंजो बेस बनायो ऐं हिन में नॉलेज हासिल कयो। ज़बरदस्त। अच्छा रिहान साहब, यही बात आपके लफ्ज़ों में मैं कंटिन्यू करना चाहती हूँ कि जिस तरह आबिदा साहिबा कह रही हैं कि आपके पास जो गैजेट है आप उससे आप अपडेट रह सकते हैं अपनी फील्ड में। आपको जब मैं देखती हूँ तो मुझे एक जगह एक कंप्लीट एक सोशल वर्कर नज़र आता है जो हर वक्त लोगों की खिदमत के लिए वहाँ पे मौजूद होता है, वहीं एक बिजनेसमैन नज़र आता है। ये दोनों चीज़ें आपस में साथ किया, कितना टेक्नोलॉजी ने आपको सपोर्ट किया है इन दोनों चीज़ों को साथ बैलेंस रखने में? देखिए, इंसान अगर चाहे तो 4 काम भी एक साथ कर सकता है।
ये इंसान के ऊपर डिपेंड करता है कि वो किस तरीके से उसको मैनेज करता है। हमें वैसे हमेशा ज़िंदगी को जो है ना पॉजिटिव करके गुजारना चाहिए, तो हम अच्छी तरीके से गुजार सकते हैं और हर चीज़ को समझ सकते हैं। हर जगह हम पॉजिटिव और नेगेटिव के चक्कर में रहेंगे ना, तो हम ना तो पॉजिटिव के रहेंगे और ना नेगेटिव के रहेंगे। हमें सिर्फ़ और सिर्फ अल्लाह एक है ना, बस हमने पॉजिटिव ही करना चाहिए लोगों के साथ भी, और देखना भी लोगों को पॉजिटिव चाहिए। नेगेटिव की तरफ छोड़ दें आप नेगेटिव, तो ज़िंदगी बहुत ही खुशी और बहुत ही हंसी के साथ गुजरेगी। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा जी, आगे बढ़ते हुए शेरोज़, मुझे ये बताओ कि क्या सपना है, क्या सोचा है कि मुझे यहाँ पे जाके सिंगिंग करनी है? हर इंसान सोचता है ना, 4 साल से पहले क्या जहन में आया था, क्या करना है आर्टिस्ट बन के? ये मेरी पापा की ख्वाहिश थी कि मैं अगर नहीं कर सकता, गा नहीं सका, तो मेरा बेटा गाए। और मेरा दिल से मेरी गुजारिश है कि मैं आर्ट्स कॉन्सर्ट पे गाऊँ। इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। और जितनी खूबसूरत आपकी आवाज़ है, मुझे लग रहा है वो दिन जल्दी आने वाला है। क्या पता इसी साल में आ जाए या अगले साल में आ जाए, बहुत ही करीब है। ठीक है, और इसी तरह जो है इतना खूबसूरती से जिस तरह आप सीख रहे हैं, जिस तरह आप गा रहे हैं, इसी तरह मेहनत करते रहे, और इंशाल्लाह आर्ट्स काउंसिल क्या, मुझे लगता है इससे बहुत बड़े प्लेटफॉर्म्स पे आप जाने वाले हैं। बहुत शुक्रिया आपका हमारे साथ होने के लिए। तहां जी वरी मेहरबानी पैन वक्त कढी असांजे प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। मेहरबानी रियान साहब, तहां जी वरी मेहरबानी। एतिरी त सिंधी पहुची वेंदी हूंदी, बिल्कुल 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 सॼी पहुचे पई, हिते सॼी पहुचे पई। वरी मेहरबानी मुंहिंजे तमामु महिमाननि जे सां गॾु हुजण जे लाइ। आख़िर में हिकु दफ़ो ॿीहर असां शामिल कंदासीं शहरोज़ साहब जो आवाज़, पर उन खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स ॾाढी ज़बरदस्त प्रोजेक्ट्स तव्हां सभिनी जे लाइ खणी आयो आहे। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि कयूं था जी MTR 1 चेज़ मॉल जी, जेको मलीर कैंट खोखरा पार मेन रोड ते मौजूदु आहे। फ्यूचर लाइ सरमाकारी जो अगरि तव्हां सोच रखो था, ई करणु चाहियो था, त हिते तव्हां पंहिंजी शॉप बुक कराए सघो था। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 लख रुपया तव्हांखे डाउन पेमेंट ॾियणी आहे, 5,500 रुपया मंथली पे करे तव्हां चेज़ मॉल में पंहिंजो शॉप बुक कराए सघो था। ऐं फ्यूचर में पंहिंजो जेको बिज़नेस आहे उहो प्लान करे सघो था। अॻियां हलंदे DH फेज़ 1 जहिड़ी प्राइम लोकेशन ते क्री गोल्ड सेंटर ठही रहियो आहे GFS बिल्डर्स जे पारां। लग्ज़री अपार्टमेंट ठही रहिया आहिनि हिते, 3, 4 ऐं 5 कमरे जा अपार्टमेंट्स आहिनि। डाउन पेमेंट तव्हांखे 20 लख रुपया ॾियणी आहे, मंथली तव्हां 1 लख रुपयो पे करे पंहिंजे लग्ज़री अपार्टमेंट जा मालिक थी सघो था। उन ई जॻह ते जी तव्हांखे शॉप्स बि ऑफर करे रहियो आहे क्री गोल्ड सेंटर। शॉप्स जे लाइ तव्हांखे डाउन पेमेंट करणी आहे 3.5 लख रुपया ऐं मंथली 25,000 रुपया पे करे तव्हां पंहिंजी शॉप जा मालिक थी सघो था। उन सां गॾोगॾु हिकु कम्युनिटी स्टाइल रेजिडेंसी ठाही रहियो आहे GFS बिल्डर प्रीमियम ब्लॉक जे नाले सां, जंहिंमें तव्हां मंथली 20,000 रुपया ॾेई पंहिंजो घरु जेको आहे उहो बुक कराए सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां प्लॉट ख़रीदणु चाहियो था त अगेन उन कम्युनिटी स्टाइल जेका रेजिडेंसी ठही रही आहे, प्रीमियम ब्लॉक जेको ठही रहियो आहे, उते तव्हां मंथली 20,000 रुपया ॾेई पंहिंजो प्लॉट बि बुक कराए सघो था। इन सां गॾोगॾु नॉर्थ सिटी सेंटर जेको मौजूदु आहे NTR फेज़ 3 में, उते जी सेमी फर्निश्ड अपार्टमेंट ठही रहिया आहिनि। हीअ अपार्टमेंट हासिल करण जे लाइ तव्हांखे डाउन पेमेंट करणी आहे 3 लख रुपया ऐं मंथली 15,000 रुपया पे करे तव्हां पंहिंजे सेमी फर्निश्ड अपार्टमेंट जा मालिक थी सघो था। गॾोगॾु जेकॾहिं तव्हां शॉप जा ख़्वाहिशमंद आहियो त तव्हांखे पे करिणो आहे, डाउन पेमेंट तव्हांखे ॾियणी आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 लख रुपया ऐं महीनो 5,000 रुपया ॾेई तव्हां पंहिंजे शॉप खे बुक कराए सघो था। तमामु जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे 5 सालनि जी आसान किस्तुनि में आहिनि। पेमेंट स्केड्यूल जेको आहे उहो फ्लेक्सिबल आहे, त ज़रूरु वञो, पंहिंजो घरु, पंहिंजो प्लॉट, पंहिंजो अपार्टमेंट या पंहिंजो प्लॉट जेको आहे या शॉप जेका आहे उहा तव्हां बुक करायो। ऐं फ्यूचर में सरमाकारी जो सोचो या पोइ फ्यूचर में पंहिंजी ख़ूबसूरत रिहाइश जो सोचो। आख़िर में शामिल करे रहिया आहियूं आवाज़ शहरोज़ साहब जो। इंशाल्लाह तव्हां सां मुलाक़ात वरी इंशाल्लाह सुभाणे थींदी। तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन गाने सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। कहना गलत गलत तो छुपाना सही सही। कहना गलत गलत, कहना गलत गलत तो छुपाना सही सही। कहना गलत गलत तो छुपाना सही सही। कहना गलत गलत तो छुपाना सही सही।
कहना गलती गलती तो छुपाना सही सही। कासिद कहा जो उसने, कासिद कहा जो उसने, बताना सही सही। गलती गलती तो छुपाना सही सही। ये सुबह हो चेहरे की रंगत उड़ी हुई। ये सुबह हो शहर की रंगत उड़ी हुई। कल रात तुम कहाँ थे, कल रात तुम कहाँ थे, बताना सही सही। कहना मैंने पूछा कि कल शब कहाँ थे, मैंने पूछा कि कल शब कहाँ थे। पहले शर्माए फिर हंस के बोले, पहले शर्माए फिर हंस के बोले। बात तुम ऐसे क्यों पूछते हो जो बताने के काबिल नहीं है। कल रात तुम कहाँ थे, कल रात तुम कहाँ थे, बताना सही सही। कहना गलती गलती तो छुपाना सही सही। दिल लेके मेरा हाथ में कहते हैं मुझसे वो, दिल लेके मेरा हाथ में कहते हैं मुझसे वो। दिल लेके दिल लेके मेरा हाथ में कहते हैं मुझसे वो। क्या लोगे इसके दाम, क्या लोगे इसके दाम में, बताना सही सही। कहना गलती दाना सही सही। कहना गलती गलती तो छुपाना सही सही। आंखें मिलाओ गैर से कि हमको जा मिले। ओ दो नैना दो नैन तेरे दो नैन मेरे, दो नैन मिले दो चार हुए, दो चार हुए। दो नैन मेरे दो चार हुए तो रब मिले। आंखें मिलाओ गैर से कि हमको जा मिले। साकी तुम्हें कसम है, साकी तुम्हें कसम है, पिलाना सही सही। कहना गलत गलत तो छुपाना सही सही। ओ सानू एक पल चैन ना आवे, सानू एक पल चैन ना आवे, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना। ओ सानू एक पल चैन ना आवे, सानू एक पल चैन ना आवे, सजना तेरे बिना। कहना गलत गलत तो छुपाना
असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।